अस्सलाम वालेकुम नाज़रीन, द मॉर्निंग ऑफ धरती तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में तव्हां सभिनीनि खे चवंदासीं भलीकार। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, चाक चंगा भला हूंदो। ऐं हाँ, असांजी दुआ आहे त खोड़ सारी खुशियूं ऐं कामयाबियूं माण्हू। आमीन। ऐं नसीब सां अवां बि खोड़ सारी खुशियूं ऐं कामयाबियूं माण्हू। आमीन। अवां बि, पर ॿाहिरि निकिरो त ख़्यालु कजो। पोयां बूटे बूटे जहिड़ा वॻा तव्हांखे बि पातल आहिनि। मुंहिंजी टाई बि कुझु अॼु अहिड़ी आहे जो गुल बूटा लॻा पिया आहिनि, किथे ॿकरियूं पुठियां न पइजी वञनि। वाह, कमाल जी ॻाल्हि कई। इंट्रो ई तव्हां एॾो ज़बरदस्त ॾिनो आहे, बूटनि जी ॻाल्हि कई आहे। तव्हां चओ था न, हाणे ॿियनि खे ॾिसण खे पसंदि अचे थो अलाए न, ऐं तव्हां हिते हू लॻो पिया साबू हार ॾिना ॾिने हार पाता, तूं मूंखे हाजी चओ मां तोखे गाज़ी चवां न। ईअं कोन्हे, असल असांखे ख़बर पवंदी आहे जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उहे उनखे केतिरो पसंदि था कनि, ऐं उन्हनि जा कमेंट असां लाइ तमामु घणी अहमियत रखंदा आहिनि। जॾहिं बि प्रोग्राम अचे थो यूट्यूब ते, सो उनखे इंजॉय कयो ऐं पंहिंजी राय खां बि आगाह कंदा कयो। ऐं माशाल्लाह नसीर साहब आगाह कंदा बि आहिनि। नसीर आगाह कंदा बि आहिनि असांखे, ऐं तमामु सुठी मोट मिलंदी आहे। छो त मां सोशल मीडिया ते थोरो घणो एक्टिव रहां थी, मूंखे ख़बर आहे त छा थिए थो छा नथो थिए। तव्हां पंहिंजे कमनि कारनि में कुझु घणेई बिज़ी आहियो। शोज़ त तव्हांजे लाइ मायने रखनि था, पर तव्हांजा पंहिंजा कमकार घणा मायने था रखनि। हर कमु इम्पॉर्टेंट आहे, हर कम जी पंहिंजी हिकिड़ी वैल्यू हूंदी आहे। हाणे हिते ई तव्हां हिकिड़ी राय ॾेई छॾी मुंहिंजे लाइ ईअं, सो इहा कंहिंजे लाइ बारे ईअं को कमेंट पास करणु खपे। यस, ही आहे असांजो टॉपिक। नाज़रीन, असांजी ॻाल्हियुनि में असांजो टॉपिक निकिरी आयो आहे। टॉपिक आहे असांजो जजमेंट। मतिलबु कंहिं शइ खे असीं तकड़ में जज कंदा आहियूं, या कुझु शयुनि खे कुझु घणो ई टेंशन में असीं वठी वेंदा आहियूं त यार हुन छा पातो आहे, हिन छा कयो आहे। फिलफोर कमेंट न कजनि, पंहिंजे ज़हन खे पंहिंजे सोचुनि खे मुस्बत रखणु खपे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त उहा पुराणो जुमिलो आहे न, ॿिए ॾांहुं आङुर खणा थो पंहिंजे पाण खे बि ऐं ॾिसां त ख़ुदि एहतिसाबी तमामु ज़रूरी आहे। असांखे पंहिंजी ख़ुदि एहतिसाबी पंहिंजो पाण एहतिसाब पाण करणु खपे। ऐं असीं जेतिरा पंहिंजा पाण जज हूंदा आहियूं, ॿियो को असांखे जज न करे सघंदो। असांखे ख़बर हूंदी आहे त असीं छा आहियूं, ॿाहिरि दुनिया खे कुझु बि ॿुधायूं, पर जेको अंदरि में वेठल जंहिंखे ज़मीर नालो चवंदा आहिनि, चाचो ज़मीर लाइ केरु आहे, बहरहाल जेको बि आहे सो असांखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पिन पॉइंट कंदो आहे, पिन आउट कंदो रहंदो आहे त न हीअ अव्हां में चङी शइ आहे, हीअ ख़राबु शइ आहे, हिनखे कयो हिनखे न कयो। पोइ कुझु माण्हू हुनखे ॿुधंदा आहिनि, कुझु ही पंहिंजे पाण जी ॻाल्हि थी। असीं ॻाल्हि कयूं था ॿियनि खे जज करण जी, पहिरां त इंसान खे पंहिंजे पाण खे ॾिसणु घुरिजे उहो कीअं आहे, पोइ ॿियनि ते टॉक बि करणु घुरिजे। हाणे तनक़ीद खां कोशिशि कजे त पासो कजे, ऐं असीं पाण छा आहियूं, ॿिए जे लाइ छा पिया ॻाल्हायूं, ऐं मुस्बत सोच जेसिताईं असां में न ईंदी, हिन समाज जी जेका आहे उहा बहितरी न थी सघंदी। भगत कबीर जो हिकिड़ो शेर आहे न त तन उजला मन मेला साधु नाम अनेक, हमसे तो काला कवा भला जो अंदर ॿाहिरि एक। सो असां वटि मोस्टली ईअं त माण्हू ईअं आहिनि, ॾेखाव उन्हनि जो हिकिड़ो आहे, ठाठ बाट उन्हनि जो हिकिड़ो आहे, अंदरि में माण्हू ॿिया आहिनि। मज़ो तॾहिं आहे जॾहिं जेको माण्हू अंदरि हुजे अहिड़ो ई ॿाहिरियां हुजे। जेकॾहिं ईअं थिए त दुनिया जेका आहे असां लाइ उहा अच्छा, कॾहिं कॾहिं असीं ॿियनि जो ॿाहिरो ॾिसी करे पंहिंजे अंदरि खे जज कंदा आहियूं। छा मतिलबु ॿाहिरि वारो अगरि सुठो लॻे थो त असीं हुनखे सोचींदा आहियूं त उहो सुठो आहे, यकीनन सुठो इंसान। पंहिंजो जेको इंसान जो अमल आहे न उहो माण्हू खे मथे खणी वेंदो आहे या हेठि खणी वेंदो आहे। माण्हू जे अमल खे ॾिसणु खपे, न की हुनजे स्टेटस खे, न को लटे कपिड़े खे, न को आईफोन खे, न को का V8 गाॾी खे। माण्हू जो अमल जेको आहे न उहो उनखे अज़ीम आला या जेको कुझु बणाईंदो आहे, उन में माण्हू जे पंहिंजे अमल जो वॾो कंट्रीब्यूशन हूंदो आहे, किरदारु हूंदो आहे। सो बहरहाल खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि थियनि पियूं। सो अॼु मुंहिंजी दिलि चई पई त हसन दर्स खे यादि कजे, ऐं शाइरी जी मूं सिलेक्शन कई हुई। जेतिरो यादि कजे उहो घटि आहे। सो हसन जो मशहूरु हिकिड़ो नज़म आहे त लड़ियो पे लाड़ तां सूरज, ॾाढो पॉपुलर आहे हू, ऐं मूंखे सॼो यादि न आहे, जेकॾहिं मूंखे ॾिसी पढ़णो पवंदो। अव्हां बि यकीनन उनखे इंजॉय कंदा। त उॾाणियूं ॾूर पे आणियूं समो कंहिं सार वांगे हो, उॾाणियूं ॾूर पे आणियूं, आड़ी पखी आहे हिकिड़ो न, उॾाणियूं ॾूर पे आणियूं समो कंहिं सार वांगे हो, लड़ियो पे लाड़ तां सूरज मुहाणे ॿार वांगे हो। ॻिची में मुंहुं हुयो पातो, ॻिची में मुंहुं हुयो पातो, ऐं सीने साण हो लातो, मुंहिंजो महबूब कल मूंखे हथनि में हार वांगे हो। हजूमनि ऐं हुशामनि हेकलाईअ खे जॾहिं जन्मियो, ॾिठो मूं रूह पंहिंजे खे अंधारी गार वांगे हो। वणनि ते कांग हा वेठल, वणनि ते कांग हा वेठल, गलीअ मां ॻऊं पे आयूं, वणनि ते कांग हा वेठल, गलीअ मां ॻऊं पे आयूं, पुराणो ॻोठु हो लेकिन पिरीअ जे पार वांगे हो। जॾहिं झंपीर में मुंहिंजी, जॾहिं झंपीर में मुंहिंजी जवानी मोट खाईंदी, खिली चवंदे खजुनि खे तूं तिखो तलवार वांगे हो। हवाउनि ते हलियसाऊं,
हवाउनि ते हलियसि आऊं नज़र कुझु कोन थे आयो, हवाउनि ते हलियसि आऊं नज़र कुझु कोन थे आयो, सॼो रस्तो सॼण तुंहिंजो सन्हीअ कंहिं तार वांगुरु हो। सफ़ा सुनसान मंदिर में, सफ़ा सुनसान मंदिर में जॾहिं सांझी मिली मूंसां, उते आवाज़ सन्हड़ो इश्क जो कंहिं आर वांगुरु हो। मच्छी जी अख मां वेठे, मच्छीअ जी अख मां वेठे ॾिठो मूं हर ॾिहाड़े खे, लड़ाटियल वक़्त में लम्हो लॻल कंहिं ॼार वांगुरु हो। उॾाणियूं ॾूर पे आणियूं समो कंहिं सार वांगुरु हो, लड़ियो पे लाड़ तां सूरज मुहाणे ॿार वांगुरु हो। हिते असीं वठंदासीं ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ जेका अॼु असांजी महिमान शख़्सियत आहे उन्हनि सां अव्हां जी कराईंदासीं मुलाक़ात। पाण सुठियूं शाइराऊं आहिनि, उन सां गॾु सुठियूं कहाणीकार आहे, तालीमदान आहे, सो उन्हनि सां खोड़ कंदासीं ॻाल्हियूं, पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरतीअ में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। हिन वक़्तु जे महिमान शख़्सियत असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे, पाण बहितरीनु कहाणीकारा आहिनि, बहितरीनु शाइरा आहिनि। सो अॼु असीं उन्हनि खां शाइरी ॿुधंदासीं सुठी सुठी, ऐं उन सां गॾोगॾु अॼुकल्ह जेका सिंधी कहाणी लिखी पई वञे, ओवरऑल जेको सिंधी अदब आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन सां गॾोगॾु उन्हनि जी शख़्सियत जो हिकिड़ो पहलू इहो बि आहे त पाण तालीमदान बि आहिनि, जर्नलिज़म में थोरो जो उन्हनि डिग्री हासिलु कई, पर सहाफ़त अलाए कयूं अलाए न, इहा उन्हनि खां मालूम कंदासीं इहो। ऐं ज़ाहिर आहे जंहिं वटि जर्नलिज़म जी डिग्री हुजे, अदब एॾो सीनियर हुजनि, सो उन्हनि सां ॻाल्हाईंदे थोरी परेशानी त असांखे बि थींदी आहिनि। सो वधीक हाणे मूंखे इंतज़ारु नथा करायूं, अॼु महिमान शख़्सियत सां अवां जी करायूं था मुलाक़ात। अदी फरज़ाना शाहीन अॼु असांजी महिमान आहिनि, सो अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। तमामु घणी महिरबानी अदी, सहाफ़त कई करे मां उथंदे इहो पुछां त पोइ वरी मां थोरो सवाल उन हिसाब सां कयां। डिग्री त आहे? जी जी, मां बिल्कुलु रेगुलर इन खे डिग्री हासिलु कई आई आहे, ऐं शौक़ु हुयो कालम अगरि त माण्हू लिखे थो त इहो सहाफ़त जे में अची थो वञे न। सही, न रिपोर्टिंग थींदी आहे रिपोर्टिंग कॾहिं कोन कई, बाक़ी हा कालम अगरि मां ख़बर में लिखंदी रही आहियां। अच्छा, आपा अव्हांखे लिखणु पढ़ण कीअं थियो? किताबूं लिखणु मतिलबु शाइरी लिखण जो या कहाणियूं लिखण जो? लिखण लाइ पढ़णु ज़रूरी आहे सभ खां पहिरियों। बिल्कुलु। त जॾहिं बुक्स घर में अचनि था ऐं पढ़े थो, त मुंहिंजे घर में बि मुंहिंजे भाइरनि खे शौक़ु हूंदो हुयो, माना अदब सां वास्तो हुयो, त जॾहिं बुक्स ईंदा त मूंखे बि ॾाढो चाह थींदो मां इहे पढ़ां। ऐं पढ़ंदे पढ़ंदे पोइ मूंखे अहसासु थियो त मां बि सुठो लिखी सघां थी। ईअं मां हिकिड़ो मज़मून लिखियो, वरी मां पोइ उहो अख़बार ॾे मोकिले छॾियो। जॾहिं छपिजी वियो त मूंखे इलाही ख़ुशी थी। पहिरियों हा 87 पहिरियों मज़मून छपियो त ख़ुशी थी ॾाढी, त मां लिखी सघां थी। घर वारनि खे बि ॾेखारियो त मूंखे उहे बि ख़ुशि थिया, ऐं पोइ ईअं आहिस्ते आहिस्ते चाह वधंदो वियो, ऐं पोइ मां लिखंदी रहियसि। पोइ वरी मूं कहाणियूं जेके जेके माना मूंखे किथे बि को पॉइंट, माना शाइर लेखक में हसास थींदो आहे, ठीकु आहे न, किथे बि को टच करे वेंदी काई बि ॻाल्हि, त पोइ मां अची राति जो उन ते वेही लिखणु शुरू कंदी हुयसि। पोइ जॾहिं कहाणी थींदी त वरी पोइ अख़बार ॾे मोकिले छॾींदी हुयसि। उन टाइम में औरतुनि जा पेज बि हूंदा हुया, पोइ उन्हनि में मोकिलींदी हुयसि, ऐं पोइ छप बि वेंदा हुया। यानी छपिजी वेंदा हुया त पाण मुंहिंजो हौसलो वधंदो वियो। ऐं ॿियो वॾी ॻाल्हि त मुंहिंजी अम्मी जेका पाण प्रोफेसर हुई, पढ़ियल लिखियल हुई घर में, त असांखे उहो माहौल बि मिलियो। यानी जॾहिं माउ पढ़ियल थिए थी न, त उहो वॾो उत्साह थिए थो औलाद जे लाइ, त उहा पोइ अॻिते अचे थी। न त छोकिरीअ जो ॿाहिरि निकिरणु, वरी अदब में अचणु, वरी लिखणु, वरी उन दौर में त माने ख़तो किताबत जे ज़रिए सां मोकिलींदा हुआसीं, उहे ख़त अचणु, अदीबनि जा घर में अचणु, त इहे सभु शयूं जॾहिं माउ पढ़ियल आहे त उहा सम्झी सघे थी त हा ठीकु आहे, मुंहिंजी धीउ हिन फील्ड में हिनखे शौक़ु आहे त इहा भली वञे। बाक़ी न त हूअं त मुश्किलातूं इलाही आहिनि, पर ऐं या प्रोग्रामनि में वञण बि मुंहिंजे लाइ हूंदो हो मसइलो, कॾहिं किथे त मुंहिंजा भाइर मुंहिंजो साथ ॾींदा हुया। जी, मां असुल सखर जी आहियां। त सखर में पढ़ण जो रुझान कीअं आहे पढ़ाई जे छोकिरियुनि जे लाइ? काफ़ी सुठो आहे पढ़ाई जे हिसाब सां। अदब जी फील्ड सां तमामु थोरो, तमामु। मां हिकिड़ी वाहिद छोकिरी उन दौर में हम जेका मां लिखंदी हुयसि, त माण्हू तव्हां अगरि कंहिंखां हवालो पुछो त सखर जी कहिड़ी हिकु लेखिका आहे, त शायदि मुंहिंजो ई नालो ईंदो। हाणे खणी हिकु ॿ अची वियूं आहिनि, बाक़ी न त उन टाइम बिल्कुलु बि कंहिंजो बि नालो न हुयो त का माना छोकिरी लिखे। तो फैमिली जी सपोर्ट केतिरो मैटर थी करे त माण्हू? बिल्कुलु, अगरि माउ पढ़ियल आहे, मां उहो ई ॿुधायो न, माउ पढ़ियल आहे त इहो वॾो फ़र्क़ु थो पवे पियो घर में। अदी जा 5 किताब आहिनि,
उन्हनि बि पाण ईंदासीं जर्नलिज़म जी डिग्री जो त मूं इंट्रो में मूंखे ॿुधाए छॾियो उन सां गॾोगॾु सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी बि रहियूं आहिनि सो सिंधी अदबी संगत में उन्हनि जूं ख़िदमतूं रहियूं आहिनि सो इंट्रो मूं तकड़ में डायरेक्ट तव्हां हलिया आहियो सिंधी अदबी संगत मां ख़ैरपुर यूनिवर्सिटी में पहिरीं छोकिरी हुअसि जेका सेक्रेटरी थियसि ऐं मां हुतां मैगज़ीन बि कढंदी हुयसि प्रोग्राम बि कराईंदी हुयसि ऐं संगत जूं वेहकूं जेके थींदियूं हुयूं तनक़ीद उहे बि कराईंदी हुयसि त उन टाइम अदल साहिबु अदायास गुल इहे सभु असां सां गॾु हूंदा हुआ ताउन कंदा हुआ असांखे उत्साह बि ॾींदा हुआ असां उन तनक़ीदी वेहकनि में विहंदा हुआसीं ऐं असांजी इस्लाह बि थींदी हुई असां जेके पंहिंजी लिखणियूं माना तरबियत ईअं त थिए थी न अगरि कंहिं लेखक जी त असांजी तरबियत उतां थी त असां सभु गॾिजी वेहंदा हुआसीं उन यूनिवर्सिटी जी लान असांखे अञा ताईं यादि आहे त असां पंहिंजी हुते जेके कंदा हुआसीं मीटिंग्स कंदा हुआसीं त ॾाढो सुठो रहंदो हुयो ऐं पोइ असांजी तनक़ीद बि थींदी हुई लिखणनि ते ऐं पोइ अॻिते वधण जो उत्साह बि मिलंदो हुयो अच्छा हिकिड़ो सुवाल रहिजी वियो त अदी लिखण जी शुरूआत पहिरियों त ॿुधायो पाण त कालम खां कई पोइ शाइरी लिखी या कहाणी स्टार्ट कई पहिरियों कहाणियूं लिखियूं मां काफ़ी कहाणियूं पहिरीं शुरू में लिखियूं शाइरी थोरी थोरी नई ज़िंदगी रिसालो तॾहिं मैगज़ीन निकिरंदो हुयो पोइ हुन ॾींहुं मां कॾहिं कॾहिं पंहिंजी गज़ल कॾहिं कुझु मोकिले छॾींदी हुयसि पोइ उहे बि कॾहिं मूंखे 50 रुपीज़ उन ॾींहुं मोकिलींदा हुआ तॾहिं हा उन में हा ऐं पैसा बि मोकिलींदा हुआ 50 रुपीज़ मोकिलींदा हुआ जॾहिं मुंहिंजो गज़ल छपबो हुयो त सरतियूं मैगज़ीन निकिरंदो हुयो उन दौर में सुगड़ियूं आपा फ़हमीदा हुसैन जो हुयो उन में लिखंदी रहियसि बख़्तावर हो पूरब हुयो काफ़ी मैगज़ीन्स हुआ जेके उन टाइम निकिरंदा तक़रीबन सभिनी में मुंहिंजूं कहाणियूं ऐं शाइरी थोरी घणी पर मुंहिंजूं कहाणियूं छपंदी रहियूं अच्छा आपा 5 किताब लिखिया आहिनि शाइरी जा केतिरा आहिनि कहाणी जा केतिरा आहिनि कहाणियुनि जा 2 किताब आहिनि हा ऐं शाइरी जा 3 किताब नाला बि ॿुधायो असांखे हिकिड़ो त नैण आसाइता पहिरियों मुंहिंजो किताबु आहे वजूद जी ॻोल्हा कहाणियुनि जो जेको मूं पहिरियों छपरायो वजूद जी ॻोल्हा ऐं उन खां पोइ मुंहिंजो नैण आसाइता उन खां पोइ वरी मुंहिंजो किताबु छपियो पढ़ण पेर पिथूं कया उन खां पोइ मिटी माथे लाहियां उन खां पोइ नींहं जो नोहो शाइरी जो ज़िक्र थी पियो त अञा शाइरी जी फरमाइश नथी अचे अॼु तव्हांखे छा थी वियो न त उथंदे ई जेको बि साइड शाइर ईंदो आहे उन खां ॻाल्हि शुरूआत चवंदी शाइरी खां था कयूं बिल्कुलु जी गज़ल आहे छा बि थी पए डोर जे विख चोर जे वक़्त सां सभु ओर जे विख चोर जे समुंड खे छिरकाए तूं ॻाल्हाए तूं समुंड खे छिरकाए तूं ॻाल्हाए तूं ज़िंदगीअ खे तोर जे विख चोर जे मसला ईंदा ऐं वेंदा वध अॻे साह तस्बी सोर जे विख चोर जे नफ़रतनि जो भींड आहे ही भंडण नफ़रतनि जो भींड आहे ही भंडण मोहबत सां भोर जे विख चोर जे जुस्तजूअ में ज़िंदगी आहे सची आर जी खल कोर जे विख चोर जे जो बि फर्ज़ाना हुजे प्यारो खणी सिंध तां सभु घोर जे विख चोर जे खोड़ लफ़्ज़ अहिड़ा आहिनि ॿोली ते जेके अचनि हाणे भींड जेको लफ़्ज़ आहिनि जेके शहरनि में असांजा ॿार पढ़नि था वॾा थियनि था पलजनि था इवन नौजवान ख़बर न आहे त भींड छा आहे पितर छा आहे अच्छा हीउ जेको असांजो ॿोली जो लास्ट चऊं नुक़सानु थिए पियो त स्कूलनि में नथी पढ़ाई वञे वहाँ तालीम जे शोबे सां बि हमारे तालुक केॾो नुक़सानु आहिनि फ्यूचर में असांजे ॿार सिंधी पढ़नि कोन था ज़ाहिर लिखी बि कोन सघंदा ॻाल्हाइण त अलॻि शइ आहे पर लिखणु पढ़णु नथो अचे त ज़ाहिर असांजी तालीमी पॉलिसी जेका आहे उनजो ई सॼो आहे त उहे न तवजो नथा ॾियनि असां त हाणे काफ़ी कोशिशि कयूं था चाहे मूं वटि जेके आहिनि मां मुंहिंजे कॉलेज में उर्दू स्पीकिंग ॿार पढ़नि था पर मां उते उन्हनि खे बि सिंधी पढ़ायां थी कोशिशि करे सब्जेक्ट पढ़ायां थी त पंहिंजी ॿोलीअ खे असां पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते खणी वञूं त अहिड़ी तरह असांजे जेके आहिनि गवर्नमेंट जा ॿिया बि जेके इदारा प्राइमरी लेवल खां वठी हा ऐं ॿियो इहो त मूंखे त वालदेन खां बि वॾी हिकिड़ी इहा शिकायत हूंदी आहे त ॿारनि सां घर में ॻाल्हाइजे कोन थो अॼुकल्ह नथी ॻाल्हाई वञे हाणे मुंहिंजी धीअ बि आहे मां पंहिंजी धीअ खे ॾिसंदी आहियां चाहे उहा बि माना इंग्लिश मीडियम में पढ़ी त उहा बि उर्दू पढ़ी पर तव्हां उन टिपिकल एतिरी हुनजी सिंधी सुठी आहे तव्हां ॾिसो माशाल्लाह त माना माउ जो किरदारु आहे ॿोलीअ में बि माना इहो आहे मां ॿोली छो चवां बिल्कुलु त कोई यकीन न कंदो हिन पढ़ी न आहे या पढ़ी वेंदी आहे लिखी वेंदी आहे एतिरी माशाल्लाह ॾुखे में ॾुखिया इस्तिलाह लफ़्ज़ इस्तेमालु कंदी आहे त माना उहो मुंहिंजो रोल आहे छो जो असां घर में ॻाल्हायूं था असां टिपिकल ॿोली ॻाल्हायूं था त ज़ाहिर उहो असरु ॿार ते पवे थो पर मां त काफ़ी फैमिली सभिनी सिंधियुनि में ॾिसां थी पई मां पंहिंजे कॉलेज में ॾिसंदी आहियां उहे पंहिंजे ॿार न सिंधी आहिनि पर ॻाल्हाइनि उर्दू था त इहो वॾो हिकिड़ो रुझान ॾाढो ग़लति वञी रहियो आहे जेको तमामु माना ॿार खे असां नंढे हूंदे खां वठी जेसिताईं ॻाल्हाईंदासीं न तेसिताईं ॿार सिखंदो कोन या वरी ॻाल्हाइण कुझु घरनि में ॻाल्हाए त वञनि था पर उनखे लिखणु नथो अचे वरी इहा वरी स्कूल जी ज़िमेदारी थी वञे इहा वरी स्कूल जी ज़िमेदारी थी वञे त स्कूल वारा ज़ाहिर इहो हाणे गवर्नमेंट जे तरफ़ां जॾहिं उनखे प्रेशर न पवंदो
तेसि ताईं इहो कमु थींदो ऐलान त खोड़ थिया प्राइवेट स्कूलनि जा लाइसेंस कैंसिल कंदासीं ॿियो टियों इहो हाणे असां अदीबनि सभिनि ते फ़र्ज़ु थिए थो पढ़ियल लिखियल हर सिंधी माण्हू जो फ़र्ज़ु आहे त असां इन तरफ़ तवजो ॾियूं सिर्फ़ु अमली कमु कयूं न सिर्फ़ु ॻाल्हियुनि करण मां त कुझु कोन थो वरे इहो माना असांजी ॿोली वञे त अञा बि लाइ पोइ थींदी वञे। अच्छा इहो ई ज़िक्र निकितो ॿोली जो त 2 टे ॾींहं पहिरियां इतफ़ाक़ सां पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि आजिज़ धामरा साहिब हुन सां कचहरी थी पे SLF जे हवाले सां हुननि चयो त सिंध जे अदीबनि खे घटि में घटि इहो त करणु खपे जेको असां हिकिड़ो बिल आंदोसीं सेनेट मां स्टैंडिंग कमेटी मां मंज़ूर करे सिंधी ॿोली खे इब्राहिम जोया साहिब जी सरबराही में कमेटी ठही ऐं उहो बिल पियो आहे थियो हू इहो चयो त पब्लिक प्रेशर जेकॾहिं हूंदो त वक़्त जो असांजे शाइर अदीब दानिशर पढ़ियो लिखो क्लास बाक़ी हुनजो उहो रोल जेको हुजणु खपे बयानबाज़ी या ते ठीकु आहे संजीदगी उहा कोन्हे का ॿधी करे यानी हिकु थी आवाज़ कनि न हिकु आवाज़ न आहे इन लाइ माना असां विरहायल आहियूं बिल्कुल माना कंहिंजी ॻाल्हि कहिड़ी आहे कंहिंजी ॻाल्हि असां जॾहिं हिकु न इन्हनि मसइलनि ते इशूज़ ते असांखे हिकु थियणो पवंदो बिल्कुलु न त असांजी ॿोलीअ जो पुत नामो निशान बि कोन रहंदो मां त सम्झां थी ऐं हुन में वॾो किरदारु ज़ाहिर आहे अदबी संगत जो अदबी सिंधी अदबी संगत जो माज़ी में हुन जो केॾियूं तहरीकूं हलियूं ॿोली किरदारु रहियो आहे मां त तव्हांखे ॿुधायां असांजी तरबियत उतां थी आहे ठीकु आहे न त वॾो रोल रहियो आहे हुनजो। अच्छा पर लिखण जो को मखसूस टाइम आहे या जंहिं महिल इरशाद थींदो आहे बसि लिखण लाइ सुठो टाइम त राति जो हूंदो आहे। अच्छा कहाणी जो जिक्र अचे त कहाणी कहिड़नि मौज़ूअनि ते अव्हांखे मतिलबु हर अदीब जे लाइ त हर मौज़ू हूंदो आहे पर हिकिड़ो के फोकस हूंदा आहिनि जेकॾहिं का लेडी कहाणीकार आहे त असां अक्सर ॾिठो आहे त औरतुनि सां दरपेश मसइला समाजी मसइला औरत ई मौज़ू रहियो आहे धरती औरत इहे वधीक मसइला रहिया आहिनि त औरतुनि सां कहिड़ा मसइला आहिनि ऐं चाहे उहा पढ़ियल लिखियल औरत आहे चाहे अणपढ़ियल आहे चाहे जॉब वारी आहे चाहे न आहे हर औरत सां पंहिंजी पंहिंजी जाइ ते अलॻि अलॻि मसइला आहिनि ऐं मां उन्हनि खे तक़रीबन हाईलाइट कयो आहे उन्हनि मसइलनि खे ऐं जेका अणबराबरीअ वारो जेको आहे रवैयो आहे औरत सां उनखे हाईलाइट कयो आहे नंढी उमिरि जी एजिस जेके में शादियूं थियनि थियूं उनखे हाईलाइट कयो आहे मतिलबु खोड़ सारा इहे ई मौज़ू जेके आहिनि माना औरत सां जेके बि ज़ुल्म थिए थो ॿियो इहे सभु शयूं मुंहिंजी कहाणियुनि में आहिनि। हाणे शायदि थी वञे हां मां पुछां तव्हांजो आइडियल केरु रहियो लिखण पढ़ण जे हिसाब सां कयो वधीक असां जंहिं दौर में लिखणु शुरू कयोसीं जॾहिं शौक़ु थियो पढ़ियासीं त अमर जलील खे बि पढ़ियोसीं नूरुल हुदा शाह खे पढ़ी करे ॾाढो शौक़ु थियो त लिखणु शुरू कयोसीं पोइ यानी इहा असांजी इंस्पायरेशन हुई ऐं उन खां अलावा डॉक्टर नजम अब्बासी सां मुंहिंजी इलाही हुई ऐं बल्कि उन सां मुंहिंजी कचहरियूं बि थियूं उनजा बुक्स बि मूं काफ़ी पढ़िया। तापा नूरुल हुदा शाह जो मां ज़िक्र कयो त सिंध में ज़ाहिर आहे उहा हिकिड़े माना मञी वञे थी हिकिड़ी बोल्ड बहादुर राइटर तौरु हिकिड़ी औरत जे लाइ अहिड़नि डिफरेंट इशूज़ त स्पेशली फैमिलीज़ जा इशूज़ औरतुनि जे इश्क मोहबत जा ॿिया जेके मामला केतिरो मुश्किल थो रहे उन ते लिखणु। हा मूं कहाणी लिखी हुई परदे पोयां ऐं उहा कहाणी कॉन्फ्रेंस पहिरियों दफ़ो ख़ैरपुर में थी हुई त पोइ यानी स्टार जॾहिं मां त नई तॾहिं लिखां पई ऐं मां उहा बोल्ड कहाणी उते पढ़ी हुई बाक़ाइदे ऑडियंस जे साम्हूं त पोइ काफ़ी माण्हू उते ई मूंखे चिट्स ते लिखी करे ऐं कुझु पोइ बाद में तनक़ीद बि थी त माना हीअ छोकिरी थी करे न एॾी बोल्ड इहा कहाणी लिखी आहे चाहे हुन में एतिरी न हुयो पर हुन जेको मौज़ू इलाही बोल्ड हुयो। नाज़े हाणे टाइम ते नंढी शॉर्ट ब्रेक जो वापसि मोटी ईंदासीं असां सां गॾु रहिजो। जी नाज़िम ब्रेक खां पोइ हिकिड़ो ॿीहर अव्हांखे चऊं था भली कार ऐं अदी फरज़ाना शाहीन अॼु असां सां गॾु मौजूदु आहे असीं मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हायूं पिया उन्हनि सां ऐं तानिया ब्रेक ते वञण खां पहिरियां उन्हनि खां फरमाइश करे चुकिया आई शाइरी जी सो शाइरी ॿुधंदासीं पोइ वरी ॻाल्हि ॿोल बि थींदी पंहिंजी। नज़म आहे प्रभात माठार में कुझु कोन्हे माठार में कुझु कोन्हे गूंजार ज़रूरी आहे हिन देस जी ॿोलीअ में मेहराण जी छोलीअ में अखगैर रखी आहे जे पाण बचाई थो पोइ देस जियारे वठ तहरीर बि लाज़िम पर खण पेर अमल भरिया तहरीर बि लाज़िम पर खण पेर अमल भरिया हर सूर ज़ख्म जे लए हा अहम दवा प्यारा लाचार मरी वेंदे दारू बिना प्यारा हर सोच अमल बणबी हर सोच अमल बणबी कुझु पेर अॻे खण तूं घट हाम वॾी हण तूं कर बात अमल वारी ही रात खुटी पवंदी फिर भात खुटी पवंदी। ऐं शाइरी में बि तानिया नोट कयो पिया त उहा हिकिड़ो मज़ाहिमत माण्हुनि खे हिकिड़ो दर्स अॻिते वधण जो हिकिड़ो उत्साह पहिरियों बि जेको गज़ल बि मां पढ़ियो शाइरी में बि अव्हांजा मौज़ू इहे ई रहिया त असांजी धरती ते एतिरा मसइला मसाइल आहिनि जो प्यार मोहबत लिखण आयाशी तसवर थींदो आहे हिकिड़े शाइरी ते अची चयो सो अॻे बिल्कुलु उहा ई ॻाल्हि आहे त जॾहिं असांजे में एतिरो अमन हुजे हर शइ हुजे त पोइ मोहबत करण ते बि दिलि इंसान जी चवंदी फ़िलहाल एतिरा मसइला आहिनि जो दिलि चवंदी त बसि इन्हनि मसइलनि ते लिखिजे। हिकिड़ो शाइर अदीब दानिशर या अव्हां वेठा आहियो
उहो कहिड़ी धरती ॾिसण जा चवंदा आहिनि उन्हनि जा ख्वाब जेके हूंदा आहिनि ॿियनि माण्हुनि खां डिफरेंट हूंदा आहिनि त उहे कहिड़ी धरती ॾिसणु चाहींदा आहिनि? ख़ुशहाल धरती हुजे, साई धरती हुजे, ख़ुशहाल धरती हुजे, हर माण्हू हिक ॿिए सां प्यार करे, मुहबत करे। हीउ जेको आहे असां वटि कारीकारी वारो निज़ाम आहे इहो न हुजे, औरत ते ज़ुल्म न हुजे, ॿारनि सां जेके थियनि थियूं इहे सभु शयूं न हुजनि। माना हिकिड़ी अमन वारी धरती हुजे जंहिंखे पंहिंजा सभई हुकूक हासिलु हुजनि, पंहिंजी मर्ज़ी सां असां ज़िंदगी गुज़ारे सघूं, जीअं चाहियूं असां पंहिंजी ॿोलीअ जी हिफ़ाज़त करे सघूं, असांजी ॿोली राइज हुजे, क़ौमी ॿोली असांजी राइज हुजे, असांजा ॿार इन ई ॿोलीअ में पढ़नि, इहा ॿोली ॻाल्हाइनि, इहो असांजो ख़्वाबु आहे। अयूब गुल उन्हनि जो नज़म आहे शाइर जी, हिकिड़े शाइर जे दिलि जी तमन्ना हुई, तव्हांजो टाइम थो खायां मां न, हिकिड़े शाइर जे दिलि जी तमन्ना हुई सभई देस उजरा कबूतर हुजनि, जंगियूं माहिरनि जे जिगर जे हिसनि खे न ख़ुदि ॾे घुराइनि, नई दार कोई सॾे यार खे, नई वक़्तु रोके सॻे प्यार खे। हिकिड़े शाइर जे दिलि जी तमन्ना हुई सभई देस उजरा कबूतर हुजनि, उॾारनि जे पोयां शिकारी न ॾिसजनि, उॾारनि जे पोयां शिकारी न ॾिसजनि, गुलनि पोपटनि जी कहाणी हले पई, हुसन जे नशे में जवानी हले पई, बहारूं चमन खे विसारे न गुज़रनि, ख़िज़ाऊं चमन जे किनारे न गुज़रनि। हिकिड़े शाइर जे दिलि जी तमन्ना हुई सभई देस उजरा कबूतर हुजनि। जेको नज़म आहे उहो जेतिरो टाइम एतिरो आहे सो वाक़ई हिकिड़े शाइर जी तमन्ना आहे। पर असां वटि वरी जेके ॾिसूं था वक़्त जूं हुकूमतूं, मुख़्तलिफ़ पार्टियूं जेके हुकुमरान पार्टियूं जेके असरअंदाज़ आहिनि उहे जॾहिं अचनि थियूं, मज़हब जे नाले ते जेका सियासत थिए पई, कंहिं ते बि को बि इल्ज़ाम हणी था उन्हनि खे मारे छॾियो, निसाबनि में इहो पढ़ायो वञे निसाब में त हिंदू दरख़्त मुस्लमान दरख़्त कंहिं बि क़बीले कंहिं बि क़ौम जे लाइ, त पोइ उते असां इहा हिकिड़ो एॾी पीसफुल समाज जो ख़्वाबु कीअं था ॾिसी सघूं? त उन में त रियासत जो वॾो कंट्रीब्यूशन या रोल रहे थो। बिल्कुलु हुनजो रोल आहे, उहा ई त चऊं था न त जॾहिं असां पंहिंजनि जे दौर में ई असां इहो सभु कुझु हासिलु न करे सघूं त असां लाइ इहो वॾो अफ़सोस आहे। असां तॾहिं असांजी दिलि चवंदी आहे त हाणे असां कहिड़ी जुस्तजू कयूं, कंहिंजे लाइ लिखूं, जॾहिं असांजा पंहिंजा ई असां सां जेका वेसाघाती थी रही आहे हर डिपार्टमेंट में, जिते किथे असां सां जेको नाइंसाफ़ी थी रही आहे, असांजे नौजवाननि सां ख़ासि करे थी रही आहे, असांजा नौजवान किथे वञी रहिया आहिनि हाणे ज़ाहिर आहे, उहो बेरोज़गारी में पोइ केतिरनि मसइलनि में फासी विया आहिनि। त इन जे करे असांजी माना रियासत जो त वॾो रोल आहे ई आहे। हाणे रियासत खे त बदिलाए कोन था सघूं, उन्हनि जे ज़हननि खे बदिलाए नथा सघूं। असांजो कमु आहे त हिकिड़ी शाइर जो हिकु लेखक जो कमु इहो आहे त असां स्ट्रगल कंदा रहूं था। हाणे एतिरे तवील अरसे खां असांजी स्ट्रगल जारी आहे, असां लिखूं पिया इन उमेद आहे इंशाअल्लाह। असांजी पुराणियूं जेके बि रवायतूं आहिनि, असांजे इंसानियत जो दर्स आहे, असांजो हिंदू हुजे मुस्लिम हुजे, असांजो सभिनि सां जेको प्यार वारो रवैयो आहे, असांजी जेका रवादारी आहे, असांजो कोई सूफ़ीज़म आहे, असांजो इहो सभु कुझु जेको आहे असांजी माना सकाफ़त जो हिकिड़ो हिसो आहे। त असांजी त जुस्तजू इन ई लाइ आहे त असां वरी उन ई तरफ़ मोटी अचूं, असां वरी उन ई प्यार मोहबत सां रहूं। लेखारी खे करे मायूस हुजण बि न खपे, छो जो उन जा इम्पैक्ट वरी सॼे समाज ते पहुंचा। सो ज़बरदस्त कि हाणे नौजवान लिखनि था किताबूं शाइरी कुझु बि, त तव्हां पढ़ो था उन्हनि खे किताब? जी बिल्कुलु पढ़ां थी पई। त छा चवणु चाहींदा? काफ़ी सुठो बि लिखनि था, ऐं पर इहो आहे त थोरो उन्हनि जो जेको आहे सिख्या जो जेको आहे न उहो अमल घटि आहे, माना सिखणु नथा चाहिनि एतिरो, या उन्हनि जो मुतालो थोरो घटि आहे। जेसि ताईं माना लिखण लाइ मां चयुमि न पढ़णु ज़रूरी आहे, त उहा शइ घटि आहे। हाणे सोशल मीडिया अची विया, हुन ते हर माण्हू जेको वणे थो पंहिंजो लिखी अपलोड करे थो छॾे, हा उन रिज़ल्ट इहो आहे त वाह वाह बि थी वञे, पर तख़लीक़ जो असुलु जेको आहे उहो उन ते सही माने में तनक़ीद थिए ई कोन थी, यानी कोई बर्दाश्त ई करे थो अॼुकल्ह वरी। त उहा सिख्या जो अमल ज़रूरी हुजणु घुरिजे, इहो उन लाइ को प्लेटफॉर्म हुजणु घुरिजे। पहिरियां सिंधियत बि संघ जो प्लेटफॉर्म हुयो, पर हाणे उहो बि कोन्हे को, त इन करे हाणे को असांजे नौजवाननि लाइ अहिड़ो को प्लेटफॉर्म आहे कोन जिते को सिख्या जो अमल शुरू थिए। या असां ॿियो असां वटि तहक़ीक़ तनक़ीद जो मवादु आहे ई घटि, किताब बि तमामु घटि हिन ते लिखिया वञनि था पिया। त माना जेको आहे असां वटि किताब शाइरी थी अचे, शाइरी थी अचे, नसर जी तरफ़ असांजो रुझान घटि आहे। त जेसि ताईं असीं इन तरफ़ न वेंदासीं त असांजो सुठो अदब तख़लीक़ कोन थींदो। अच्छा, उन ते वरी कंहिं असां दोस्त सां कुझु टाइम पहिरियों ॻाल्हि ॿोल थी पई असर जे हवाले सां, चओ त नावेल जो बम्पर क्राफ्ट लथो आहे सिंध में, तव्हांखे 45 क्वालिटी वॾो मसइलो आहे त पहिरीं चयो त कहाणी नथी लिखजे नावेल, हाणे त नावेल बि एतिरा पिया लिखनि, पर असुल शइ आहे क्वालिटी, बसि ॻाल्हि उते अची वई न, माना क्वांटिटी त अची वई, क्वालिटी किथे अचे। त उनखे परखण लाइ वरी असांजा हुजनि अहिड़ा दानिश्वर तनक़ीद निगार जेके तख़लीक़ खे तख़लीक़ सम्झी करे तनक़ीद बराए तनक़ीद इस्लाह कनि, तनक़ीद बराए तनक़ीद कनि, का ज़ाती हुन में अहिड़ी शइ न अचे, पर थिए ईअं थिए थो। हिकिड़े मामूली किताब खे तव्हां खणो त आसमान ते पुॼाए माना छॾियो था, ऐं जे कंहिंजी सुठी तख़लीक़ आहे चाहियो त हुनखे उहो रदी टोकरे जे हवाले थी थो वञे, त इहो असां वटि मयार थी वियो आहे। त हाणे इनखे परखण लाइ
असांजे सीनियर्स खे रोल अदा करिणो पवंदो। जिन नौजवान सां ॻाल्हाइनि था त उन्हनि खे सीनियर्स खां शिकायत इहा हुजे त उहे असांखे पढ़नि कोन था, पढ़ण खां सवाइ रहिजी वञनि था। इहा बि हक़ीक़त आहे, इहा बि पंहिंजी हक़ीक़त आहे त सीनियर्स उन्हनि खे पढ़नि कोन था, उन्हनि जी एतिरी अहमियत नथा ॾियनि, लिखनि कोन था। कंहिं किताब ते तव्हां लिखो, पढ़ो उनखे, अगरि कोई सुठो किताबु आहे त उनजी तारीफ़ कयो, उनजो नालो खणो, नाले खणण लाइ बि कोई तयारु न आहे। त इहा बि हिकिड़ी वॾी मायूसी आहे नौजवाननि हाणे आपा इरशाद। ज़िंदगी ओखीअ जी अखियुनि में सुबुह जो संदेश आहे, ज़िंदगी सिंधुअ जी छोलियुनि जो मधुर आवाज़ आहे, ज़िंदगी वेसाह जो वतन आहे, ज़िंदगी राति जी अखियुनि में सोभारनि सितारनि जो अंबर आहे, ज़िंदगीअ जो पंधु माग जी मुर्क आहे, ज़िंदगी इश्क जो अक्स आहे। हा हा तॾहिं त तोखे ज़िंदगी कोठींदी आहियां, छो जो इहे सभई अदाऊं तुंहिंजे नेड़नि में ॾिसंदी आहियां। वाह वाह। अख्तर दरगाही साहब अॻियां हफ़्ते आया, उन्हनि चयो त असां वटि राग त सुठा, पर असांखे ॿुधण वारा सुठा कन खपनि, बिल्कुलु शाइरी खे सम्झण वारा असां वटि माण्हू अॻिते खपनि। सो पोइ आप अचण वारे वक़्त में छा था लिखो, सोचियो आहे कहाणी लिखंदो या नाविल बाविल तरफ़ को? नाविल जी तरफ़ बि आहे, मुंहिंजो कहाणी हिकिड़ो किताबु कंपोज़ थियो पियो आहे, पर मूं अञा छपरायो कोन्हे। अहिड़ी तरह शाइरी जो बि किताबु कंपोज़ थियो पियो आहे, अञा छपराए कोन्हे, छो जो हाणे पढ़ण वारा बि थोरो इंसानु मायूस थी थो वञे, छो जो एतिरी मोट कोन मिले थी, माण्हू पढ़ण लाइ तयारु कोन्हनि की। त इन जॾहिं को माहौल चऊं था जुड़े त असीं बि वरी उनखे वरी माना सिंधी माण्हू किताब ख़रीद करे पढ़ण लाइ तयारु कोन्हे, एज़ाज़ी कापी त असां ॾियूं, ठीकु आहे पढ़ंदा, त इहो हिकिड़ो असां माहौल जॾहिं जुड़े पैदा थिए त असीं पोइ किताबनि खे छपरायूं अॻिते। अपा मेहताब जा ताज़ो ॿ किताब आहिनि, कल्ह अॼु ऐं सुभाणे जो मूंखां फ़ोन कयईं त नसीर बेटा पंहिंजी एड्रेस मोकिल, तोखे मोकिलियां। पोइ मूं चयोमांसि पियो पाण तव्हांखे चवां थो पर चिड़ी न वञिजो। सो आऊं एज़ाज़ी कापियुनि जे ख़िलाफ़ु रहियो आहियां, माण्हू ख़रीद करे पोइ हू ॾाढो टहक न चयो हुजणी ई खपे, पर आऊं बि उन्हनि खे न मोकिलींदी आहियां जेके न पढ़नि, मूंखे ख़बर आहे त केरु पढ़नि था। पर असां वटि जीअं मां चयो अथव की किताबनि जे हवाले सां रॉयल्टी मिलणु ॿियो चओ त ॾाढो ॾुखियो आहे, पर तुंहिंजो पब्लिशर त असां ॾिसूं था ॾींहों ॾींहुं डे बाय डे माशाल्लाह तरक़ी कनि था, उनजा नवां किताब घर खुलनि था, नवां पब्लिशर मार्केट में अचनि था, पोइ उनजो मतिलबु थोरी सही रॉयल्टी राइटर्स खे नथी मिले। पब्लिशर जॾहिं करे असां सां मुआइदो करे थो किताब, उन महिल उनखे ॻाल्हाइणु घुरिजे त असांखे, पर उहो चवंदा असांखे को फ़ाइदो ई कोन्हे, हमेशह ईअं चवंदा आहिनि असांखे, जॾहिं त उहे सेल कनि था ऐं माशाल्लाह उन्हनि खे फ़ाइदो पवे थो हाणे। सही। अब ही जेको सोशल मीडिया जो दौर अची वियो, किताबूं बि तव्हां वेबसाइट ते वञी करे पढ़ी सघो था कंहिं बि वक़्तु, पर तव्हांखे छा थो लॻे ही सही आहे? जेको किताबु पंहिंजे माने मां चवंदी आहियां जेको पंहिंजे बेड ते वेही करे आराम सां असां पढ़ूं था न, उनजो मज़ो पंहिंजो अलॻि सां आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे किताब हथ में चले करे पढ़ूं था, उनजो मज़ो भली तव्हां सोशल मीडिया ते पढ़ो था थोरी देरि लाइ, पर जेके बुक्स जी अहमियत पंहिंजी जाइ ते आहे, हमेशह रहंदी। अब एंड में शायरी थी वञे, शायरी मंझि को पैगाम हुजे, गज़ल आहे, सघंदो न को हाराए हिमत जो हां आहियां। औरत चवे थी त सघंदो न को हाराए हिमत जो हां आहियां, थो वक़्तु पाण ॻाए हिमत जो हां आहियां, हन हौसलनि जूं शाखूं मूं साण भूरियूं बाखूं, बीठसि क़दम ॼमाए हिमत जो हां आहियां, हालार जो पाछो मायूस नाहियां नाहियां, सघंदो न को झुकाए हिमत जो हां आहियां, मुश्किल अची पुॻी आहे उन साण जंग जोटे, मूंखे न को छॾाए हिमत जो हां आहियां, कूड़ो कचो न रहंदो साहनि जो समुंड वहंदो, कूड़ो कचो न रहंदो साहनि जो समुंड वहंदो, मूं सां तो सच निभाए हिमत जो हां आहियां, शाहीन आहे कोई जेको जिए न डिॼंदे, शाहीन आहे कोई जेको जिए न डिॼंदे, मूं साण विख वधाए हिमत जो हां आहियां। नाज़रीन, आपा फरज़ाना शाहीन जी शाइरी मां लुत्फ़ अंदोज़ थिया हूंदा, मुख़्तलिफ़ जेके असां ॻाल्हियूं कयूंसीं यकीनन तव्हांखे पसंदि आई हूंदियूं। सो हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो, असीं वठंदासीं ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ मुख़्तलिफ़ जेके सेगमेंट आहिनि उहे प्रोग्राम जो हिसो हूंदा। अॼु जेका ॿी महिमान शख़्सियत आहे, कुझु देरि खां पोइ उन्हनि सां बि मुंहिंजी करायूं था मुलाक़ात, पर वठूं था मुख़्तसिर ब्रेक। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार, ऐं हिन वक़्तु प्रोग्राम में वक़्तु थियो आहे सोशल मीडिया जे जहान में जाती पाइण वारे सेगमेंट जो। अॼु बि खोड़ तस्वीरूं आहिनि असां वटि, ऐं कुझु वीडियोज़ बि आहिनि असां वटि, ऐं असीं उमेदु कयूं था उहे तस्वीरूं
ये वीडियोस अव्हांखे पसंदि ईंदियूं। सो पहिरीं तस्वीर मूं वटि आहे, तानिया ॾाढी इंट्रस्टिंग तस्वीर आहे ऐं जेकॾहिं न अहिड़ा सब्ज़ी वारा हुजनि त ख़रीदारनि जी मां चवां थो कतार लॻल हूंदी। सो हीउ ॾिसो हिकिड़े सब्ज़ी फ़रोश मॉडल जेका आहे उहा त वेठी आहे तस्वीर थी कढाए फोटोशूट कराए बट जेकॾहिं अहिड़ो माण्हू तव्हां सोचो सब्ज़ी जी फ्रूट जी दुकान लॻाए त छा सूरत हाल हूंदी, न सेल केतिरी थींदी? तमामु घणी थींदी अगर सेल जी ॻाल्हि थिए थी त। सही। अच्छा मॉडल ॾिसो ज़ाहिर आहे सुठी ॻाल्हि आहे, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञनि था, मुख़्तलिफ़ लोकेशन ते वञी हू तस्वीरूं कढंदा आहिनि। सो हिननि बि इहा चॉइस कई अथऊं हिकिड़े सब्ज़ी वारे जे दुकान ते जंहिंखे असीं दख़ल चवंदा आहियूं उन ते वेही करे हुन फ़ोटोशूट कराई आहे, तासुर ॾियण जी कोशिशि कई आहे त हू सब्ज़ी फ़रोश आहे, सब्ज़ी विकिरो कंदड़ आहे, बट हिकिड़ी मॉडल आहे पंहिंजे फ़ोटोशूट में मसरूफ़ आहे। सो तानिया भी सुठी मॉडल आहे, तानिया भी शूट कराईंदी हूंदी, उनखे अंदाज़ो हूंदो त लोकेशन जी केतिरी हमेशा मूंखे विच में ज़रूर मां तव्हांखे ट्रिब्यूट पेश कंदो आहियां त मूं इहो बि चयो त लोकेशन जी केतिरी अहमियत हूंदी आहे फोटोशूट हुजे या ड्रामो, इन जो अमांखे हाणे अनकरीब मुंहिंजी बि अमांखे नज़र ईंदी तस्वीर। सही आहे, सही। मां खीर जी दुकान ते बीठल हूंदसि, हीअ सब्जी जी आहे, मां खीर जी दुकान ते हूंदसि। नाज़रीन नसीर साहब जी तस्वीर तव्हां ॾिठी, यकीन मुंहिंजी न आहे, मॉडल जी आहे, मुंहिंजी न आहे, इहा कसम थो खणां मुंहिंजी न आहे, मां न आहियां। हिकिड़ी मूं वटि तस्वीर आहे, हर दफ़े मूंखे चवंदी आहे त नसीर जी तस्वीर, भई मुंहिंजी न आहे, मां ही वेठो आहियां, हिकिड़ी हिते मूं वटि तस्वीर आहे जेकी मुंहिंजी टीवी स्क्रीन ते नज़र अची रही आहे ऐं तस्वीर बि इलाही ख़ूबसूरत आहे। ऐं तस्वीर छा आहे नसीर साहब त देग आहे, तव्हां देग जी भाॼी खाईंदा आहियो? बिल्कुलु, शादियुनि मुरादियुनि में होटलुनि ते जेको असीं खाऊं था, ज़ाहिर आहे की नंढड़ी देगड़ी में कोन देग में बचियल हूंदो आहे। अच्छा, देग में शादी जी ॻाल्हि कई था, रिश्तेदार चवंदा आहिनि त असांजो हिसो खपे, हिकु त भई शादी में अची करे बि खाईंदा आहिनि, वरी उन्हनि खे पतीलनि में पतीलनि में उन्हनि खे हिसो बि उहो चवंदा आहिनि त असांखे हिसो बि खपे, तव्हां उन्हनि में आहियो? हाँ ज़ाहिर में वरी घर यस किथे किथे इहा रस्म अञा बि हले पई। हाणे शादी हालनि जो दौर अची वियो आहे त जेके बि अचनि उते खाई हलिया वञनि। अॻे ॻोठनि में ईअं थींदो, मूंखे यादि आहे त वॾो देगड़ो खणी वेंदा हुआसीं, ज़ाहिर पंहिंजो हिसो खाई बि ईंदासीं, खणी बि ईंदासीं। मूं वटि तस्वीर आहे त चिंची रिक्शा आहे, मुख़्तलिफ़ बसनि जे हवाले सां ट्रांसपोर्ट जेका पाकिस्तान में सूरत हाल आहे, सिंध में सूरत हाल आहे, उन ते पाण मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻाल्हाईंदा आहियूं। हीअ बि उनजी निशानदेही करे थी, नंढड़ा ॿारड़ा आहिनि, ॿारड़ियूं आहिनि जेके स्कूल खां वापसि अचनि थियूं पियूं, छा सूरत हाल आहे चिंची रिक्शा जो, हेठि मथे अंदरि ॿाहिरि जेॾां केॾां हुनखे ॿार माखी हूंदी आहे, माखी जा जेके घुणा असीं सिंधी में चवंदा आहियूं, उहे हुनखे चिंबड़ियल हूंदा आहिनि, ईअं चारो तरफ़ हुनखे चिंची रिक्शा खे ॿारड़ा चिंबड़ियल आहिनि। सो ही ॾाढो डेंजरस आहे, नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार आहिनि, उन्हनि पकिड़े विहणु किथे को झांको अची वञे, ख़ुदा न ख़ास्ता अहिड़े क़िस्म जा एक्सीडेंट बि थींदा आहिनि। सो वालदेन खे ख़ुदा रा ध्यानु रखणु खपे, तूं कहिड़ियुनि गाॾियुनि में पंहिंजनि ॿारनि खे स्कूल मोकिलीनि था, कहिड़ियुनि गाॾियुनि में हू वापसि अचनि था, इहा ज़िम्मेवारी जेका आहे उन ड्राइवर जी बि आहे त थोरी लालच में वधीक ॿार खॼनि, इन सां कंहिं ॿार जी जेका ज़िंदगी आहे उहा ख़तरे में पइजी सघे थी। सो हिते कसूर पुलिस वारनि जो बि आहे, हुकूमत जो बि आहे, सभिनीनि खे गॾु खणो न तव्हां। बिल्कुलु रिक्शे वारो ई छो, बिल्कुलु सभिनी जी ज़िम्मेवारी आहे त हू पंहिंजी ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कोन आहे, जेकी ॿार सम्झा आहिनि उन्हनि खे बि ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणु खपे। अहिड़ी कंहिं बि गाॾी में सफ़र न करणु खपे जंहिंसां अव्हांजी ज़िंदगी खे को ख़तरो पेश अचण जो कोई इम्कान हुजे। जी त नाज़रीन तस्वीर अवां ॾिठी नसीर वटि जेकी हुई, हाणे जेकी मूं वटि तस्वीर आहे उहा औरतुनि जे हवाले सां आहे, जेको रद पचाइण जो सिलसिलो हूंदो आहे त हुन में रद पचाइण टाइम असांजे हथनि ते गरम ऑयल बि किरी वेंदो आहे। हुन खां महफ़ूज़ थियण लाइ प्लास्टिक जी बोतल में पोयां कटी करे तव्हां प्लास्टिक जी बोतल में हथु विझी सघो था ऐं पंहिंजे हथनि खे महफ़ूज़ करे सघो था गरम ऑयल खां। हीउ सुठो आहे, सही आहे, सुठी तस्वीर आहे, सुठी आहे, माण्हू बचणु खपे, हथु सड़ी वेंदो आहे कॾहिं कॾहिं। सो ज़बरदस्त आहे। ऐं मूं वटि जेका तानिया वरी हिकिड़ी ॿी तस्वीर आहे उहा बि ॻोठाणी ज़िंदगी खे हाईलाइट करे थी। टे तस्वीरूं रखियूं आहिनि पाण वटि, तव्हां बि चौथी बि ॿुधाए सघो था। सो ॿ जेके पीरसन आहिनि उहे वेठा आहिनि, हिकिड़े खे पेर में कंडो लॻल आहे, ॿियो हुनजो कंडो कढे थो पियो। इहो दौर बि असांजी ॻोठाणी ज़िंदगी जी अकासी करे पियो, इहो बि हिकिड़ो दौर हो बि आहे बि, अॼु बि ॻोठनि में ईअं आहे। सो कंडो लॻी बि पवंदो आहे, कंडो पाण बि माण्हू कढंदो आहे, कॾहिं कंहिं ॿिए खां कढाईंदो आहे, कॾहिं चपल मां आर पार थी वेंदो आहे कंडो, कॾहिं चपल पातल न हूंदी आहे त कंडो लॻी वेंदो आहे। तव्हांखे लॻो क्लैपिंग थियणु घुरिजे। नसीर साहब जी तस्वीरूं अवां ॾिठियूं, मुंहिंजूं न आहिनि, इहो पीरसन आऊं न आहियां घटि में घटि। हाणे ॾिसंदासीं मूं वटि जेकी वीडियो आहिनि उहो। अच्छा जी, पहिरीं वीडियो बि नसीर साहब वटि मूं वटि हिकिड़ी वीडियो आहे मुज़फ़राबाद आज़ाद कश्मीर जी, ऐं गुज़िरियल प्रोग्राम में बि असां ज़िक्र कयोसीं त बहार जी आमद आहे, मुख़्तलिफ़ हंधनि ते गुल टिड़ी पिया आहिनि। सो मुज़फ़राबाद आज़ाद कश्मीर जेके हूअं बि धरती जी जन्नत चयो वेंदो आहे,
उते बहार जी आमद खां पोइ जेके हसीन गुल टिड़ी पिया आहिनि उन्हनि जी ही वीडियो आहे। यकीनन ही वीडियो ॾिसी अव्हां जो अंदर बि बाग़ ऐं बहार थी वियो हूंदुसि त वीडियो खे बल्कि तस्वीर जे बदिरां वीडियो खे अव्हां इंजॉय कंदा हूंदा। सो बहार जी आमद थी चुकी आहे। अव्हां जे इलाइक़े में बि जेकॾहिं अहिड़ा ख़ूबसूरत मंज़र आहिनि ज़रूरु उहे रिकॉर्ड करे असां सां शेयर कयो ऐं असीं उहे दुनिया सां शेयर कंदासीं। हिकिड़ी ॿी वीडियो बि अव्हां जे लाइ आहे ऐं ॿी वीडियो इलाही ख़ासि आहे छो त पोएं हफ़्ते मतिलबु गुज़िरियल ॾींहुं असां ॻाल्हायो आहे पेंटिंग जे हवाले सां ऐं ही उठ ते हिकिड़ो पेरसन आहे जेको पेंटिंग न डिज़ाइन ठाहे थो हुन जे मथां चिटसाली इनखे असीं चवंदा आहियूं ऐं ख़ासि तौर ते थरपारकर वारो इलाइक़ो जे सिंध जो या हिंदुस्तान जो राजस्थान वारो इलाइक़ो या पंजाब जो सराइकी बेल्ट जंहिंखे असीं चोलिस्तान चवंदा आहियूं उते उठनि जा जेके शौक़ीन आहिनि उहे पंहिंजनि उठनि ते बाक़ाइदा लखें रुपया ख़र्च करे हज़ार रुपया ख़र्च करे इहे जेके कारीगर हूंदा आहिनि उन खां मुख़्तलिफ़ डिज़ाइनूं ठाराईंदा आहिनि। के डिज़ाइनूं इन करे बि ठारायूं वेंदियूं आहिनि उन्हनि खे मेलनि में पेश कंदा आहिनि उन्हनि उठनि खे त ॾिसो मुंहिंजो उठ केतिरो ख़ूबसूरत आहे। के डिज़ाइनूं वरी उन इलाइक़े जी उन जेको उठनि जो मालिक आहे उनजी निशानदेही बि कंदियूं आहिनि त हीउ उठ फलाणे माण्हू जो आहे हीउ निशान जेको आहे सो उनजो आहे सो हीउ ख़ूबसूरत चिटसाली थियल आहे उठनि जे डिज़ाइन हूंदा ठीक है तो पोइ उठ गुम थींदा त जल्दी मिली न वेंदा। बिल्कुल वो यार हुन जो निशानी आहे हिकड़ी तो उन जी खबर पइजे थी। सो वाकई जबरदस्त वीडियो हुई ऐं मूंखे पसंद आई। तानिया जी जेका वीडियो हुई सो अवां ॾिठी नाज़रीन तस्वीरूं अवां ॾिठियूं वीडियोस भी अवां ॾिठियूं। हाणे वठंदासीं मुख़्तसर ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जी जेका असांजी अॼु जी महिमान शख़्सियत आहे सिंध जा नौजवान आहिनि का टैलेंटेड नौजवान ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ फील्ड में पाण मञायो आहे। हिन वक़्तु बि हू सिंध जे औरतुनि खे इन मुल्क जे औरतुनि खे पाण भरो करण जे हवाले सां उन्हनि खे मुख़्तलिफ़ हक़नि जे हवाले सां आगाही ॾियण जे हवाले सां ज़बरदस्त कमु कनि पिया था। सो ब्रेक खां पोइ सिंध जे उन ज़हीन बासलाहियत नालो बि ॾाढो प्यारो अथनि एतिरा ई प्यारा हू पाण इन्हनि सां कराईंदासीं अवां जी मुलाक़ात पर मुख़्तसर ब्रेक खां पोइ। नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकिड़ो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरतीअ में असां सभिनी खे चऊं था भलीकार। हिन वक़्त जे महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे पाण इंतिहाई बासलाहियत सिंध जा नौजवान आहिनि ऐं थरपारकर सॼी सिंध पंहिंजी आहे। हसन दर्स चवाणी त सारी सिंध पिरीअ जो पाचो सॼी सिंध पिरी पाण आहे। सो बहरहाल थरपारकर सां उन्हनि जो तालुक़ु आहे ऐं डेवलपमेंट सेक्टर में मुख़्तलिफ़ इदारनि में उन्हनि खे कमु करण जो एक्सपीरियंस आहे ऐं उन्हनि जेका स्पेशल असीं चई सघूं त छा ते आहिनि सब्जेक्ट ते त औरतुनि जा हक़ ॿारनि जा हक़ कानून साज़ी ऐं औरतुनि खे पाण भरो करण जे हवाले सां उन्हनि जो इंतिहाई अहम ख़िदमतूं आहिनि। इहे समूरा उन शख़्सियत जा पहलू त आहिनि ई आहिनि पर उन सां गॾु उनजो जेको नालो आहे उहो इंतिहाई प्यारो आहे। जहिड़ा उहे प्यारा पाण आहिनि उनखां वधीक उनजो नालो प्यारो आहे प्रेम सागर। प्रेम प्यार जा हू सागर आहिनि ऐं अॼु असांजा महिमान आहिनि। सो अचो प्रेम सागर सां कयूं मुलाक़ात उन्हनि सां कयूं खोड़ ॻाल्हियूं। प्रेम भाउ लख लाइक़ तव्हां असांजे प्रोग्राम में आया ऐं प्रेम भाउ जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त ताज़ो ई बल्कि गुज़िरियल हफ़्ते उन्हनि औरतुनि जे हवाले सां हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम हू ईयरली कंदा आहिनि उहो उन्हनि कयो। उहो प्रोग्राम करण जो मक़सदु छा आहे ॿियो छा उहा बि प्रेम खां ज़रूरु पुछंदासीं। महिरबानी नसीर महिरबानी तानिया इन प्रोग्राम में इनवाइट करण जी। तव्हांजो स्टूडियो सेट माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत मूंखे एॾो सुठो लॻो जो मां चाहियो त मां तारीफ़ करे वठां तव्हांजे स्टूडियो ऐं सेट जी। ॾाढो प्यारो आहे ऐं तव्हांजी महिरबानी मूंखे इनवाइट करण जी। प्रेम भाउ हाणे अवां जी जीअं चयो न शख़्सियत जा खोड़ पहलू मूंखां ज़ाहिर आहे असां टाइम महदूद हूंदो आहे उहो मां शायदि इंट्रोडक्शन अवां जो न कराए सघियो हुजां। असां ॾिसंदड़ खे अवां पंहिंजे बारे में पाण ॿुधायो त प्रेम छा आहे प्रेम कॾहिं खां हिन सेक्टर में आयो कहिड़ा मक़सदु खणी आयो अॼुकल्ह छा पियो करे हिकिड़ी सवाल छा मसरूफ़ियात आहे। थैंक यू वेरी मच नसीर तव्हां ऑलरेडी मुंहिंजो हिकिड़ो एॾो वॾो तारुफ़ कराए चुका आहियो जो हाणे हुन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में कुझु रहे नथो। आउं हिकिड़ो इंतिहाई हम्बल शख़्स आहियां। मुंहिंजो पैदाइशी तालुक़ु थरपारकर खां आहे ऐं नंढे लाइ जॾहिं असां स्कूल में पढ़ंदा हुआसीं ज़ाहिर सिंध जी ॿाराड़ी सां असांजो तालुक़ु आहे त ॾिसंदा हुआसीं त हर जेका बि नौजवान उन वक़्त में हुयो उनजी दौड़ जेका आहे उहा मेडिकल साइंस ऐं इंजीनियरिंग जे तरफ़ हूंदी हुई त असां डॉक्टर थियूं असां इंजीनियर थियूं। हिकिड़ी ॾाढी बहितरीनु फील्ड्स आहिनि ऐं उन में हिकिड़ो कैरियर बि आहे टेक्निकली ॾाढियूं साउंड आहिनि पर उन वक़्तु मां इहो महसूसु कयो त जेका समाजी तरक़ी जी जेका फील्ड आहे सोशल डेवलपमेंट जी फील्ड आहे उन में नौजवाननि जो लाड़ो उन वक़्तु तमामु घटि हुयो त मां इहा बाय चॉइस इन फील्ड खे सिलेक्ट कयो ऐं मां थरपारकर में ॿारनि जे हक़नि जे हवाले सां ऐं औरतुनि जे हक़नि जे हवाले सां जंहिंमें ख़ासि तौर ते तालीम हुननि जी जेका आहे उहा मुआशी तरक़ी उन्हनि जी जेका
हक़नि जे तहफ़ुज़ आहे उनखे पंहिंजो हिकिड़ो मिशन बणायो। सो थरपारकर खां इन जर्नी जी शुरूआत कई, इन सफ़र जो आगाज़ कयो ऐं इहा तक़रीबन 2003 में जीअं ई मां पंहिंजी इकनॉमिक्स में मास्टर्स कंप्लीट कई, उन खां पोइ शुरू कयो। सो हाणे तक़रीबन उन सफ़र खे 17 साल थी चुका आहिनि। उन में मुख़्तलिफ़ चैलेंजिस भी आया, मुख़्तलिफ़ कामयाबियूं भी मिलियूं। तव्हां जहिड़ा जेके सुठा दोस्त आहिनि उन्हनि हिमथायो हर विख ते, ऐं नेशनल और इंटरनेशनल इदारनि में कमु करण जो मौक़ो मिलियो। इन पूरे अरसे दौरान एक शइ खे ॾाढो सुठे तरीक़े सां ऑब्ज़र्व करण जो इहो मौक़ो मिलियो त असांजे ॿारहाड़ी में जेके मसइलनि जो जेको हिकिड़ो मैग्नीट्यूड आहे, जेकॾहिं असां मैग्नीट्यूड ऑफ इशूज़ जी ॻाल्हि करियूं, उहो तमामु घणो आहे। ऐं उन जी निस्बत जेकॾहिं असां एफर्ट्स ॻाल्हि करियूं त उन मसइलनि खे हल करण जे लाइ जेके कोशिशूं केतिरियूं वरितियूं पियूं वञनि, उहो शायदि एतिरियूं सगारियूं न आहिनि, उनखे अञा वधीक सगारो थियण जी ज़रूरत आहे। ऐं पोइ वरी इन सेक्टर में रहंदे इंटरनेशनल एक्सपोयर बि थिया, त उते ॿाहिरि जी दुनिया में ॾिसण जो मौक़ो मिलियो त नेपाल कीअं तरक़ी कई आहे, या बांग्लादेश कीअं तरक़ी कई आहे, या साउथ कोरिया जंहिं असांजो 5 सालनि जो प्लान आहे उहो असां खां वरितो ऐं पाण इम्प्लीमेंट कयो, उहो हिन वक़्तु किथे आहिनि। ऐं US वियासीं त उते 1 साल पूरो, बल्कि साल खां बि वधीक अरसो उते रहियासीं। हुते जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि खे ॾिसण जो मौक़ो मिलियो। US स्टेट डिपार्टमेंट में जेके पाकिस्तान जी विंग में दोस्त कमु कनि था, उन्हनि सां लह विचड़ कई। सो हिकु शइ ॾिठी त असां वटि जॾहिं तालीम में, इक़्तिसादी अमल में, समाजी तरक़ी में जॾहिं असां औरत खे, छोकिरियुनि खे जेका आहे न हिकिड़ो स्पेस ॾींदासीं, उन्हनि खे जेकॾहिं असां हिकिड़ो इन्वायरमेंट ॾींदासीं, हिकिड़ो कंड्यूसिव इन्वायरमेंट ॾींदासीं, त न सिर्फ़ु उहो पंहिंजी लाइफ खे इम्प्रूव कंदियूं, पर उहो पंहिंजी फैमिली खे, पंहिंजे शहर के पाड़े के भी इम्प्रूव कंदियूं। ही त सर तव्हांजी पंहिंजी सोच आहे, पर हिते तनक़ीद जो निशानो बि त तव्हां हूंदो न, उहो बि ॿुधायो। कमकार एनजीओस सेक्टर ते जेका तनक़ीद हिकिड़ी थिए पई त एनजीओस खे अरुंधति लिखियो न, डेवलपमेंट इंडस्ट्री उनखे दर्जो ॾिनो। कुझु चवंदो आहे त एनजीओ सेक्टर बीमारी आहे या इलाज आहे, उन तरफ़ इशारो। बिल्कुलु, जीअं हर शइ जा हिकिड़ा मुख़्तलिफ़ पर्सपेक्टिव हूंदा आहिनि, त हिन ॻाल्हि जो बि हिकिड़ो नेगेटिव ऐं पॉज़िटिव पर्सपेक्टिव आहे। हिकु माण्हू जेको आहे उहो गंद में बि कमल जो गुल ॾिसंदो आहे, त मां इहा सोचींदो आहियां त मां हर शइ में पॉज़िटिव पहलू उनजो ॾिसां ऐं उनखे वधीक निखारण जी कोशिशि करियां। सो यकीनन एनजीओ सेक्टर जा पंहिंजा चैलेंजिस बि आहिनि, उन्हनि जूं पंहिंजूं कमियूं बि आहिनि, ऐं उन ते तनक़ीद बि थिए थी। पर एट द सेम टाइम हिकिड़ी चॉइस इहो त तव्हां कुझु बि न करियो ऐं सिर्फ़ु तनक़ीद करियो। ॿी चॉइस इहो आहे त तव्हां पंहिंजे हिसे जी शमा ॿारींदा रहो ऐं उन सां रोशनी कंदा रहो। अच्छा, त प्रेम भाउ, अव्हां आईलीड्स जा जेके आहियो फाउंडर बि आहियो, आईलीड्स छा आहे, किथे किथे कमु करे पियो, कहिड़ो कमु करे पियो, उहो बि असांजे नाज़रीन खे ॿुधायो। आईलीड जो जेका असां शुरूआत कई, त आईलीड जे हवाले सां असां इहो ॾिसंदा आहियूं त समटाइम असां कंहिंखां पुछंदा आहियूं त भई व्हाट डू यू डू, त उहो चवंदा आई कुक, आई ड्राइव, आई वर्क। सो जॾहिं मां इहो इदारो शुरू कयो पियो त मुंहिंजो इहो ख़्यालु हो त असां नौजवाननि खे, ख़ासि तौर ते यंग फीमेल्स खे असां जॾहिं एजुकेशन ऐं इकनॉमिक एम्पावरमेंट ते असां उन्हनि खे फैसिलिटेट करियूं, उनखां जॾहिं केरु पुछे त व्हाट डू यू डू, त दे कैन से आई लीड। पर इन आई लीड वर्ड सां गॾोगॾु हिन जो हिकिड़ो एब्रीवेशन बि आहे कि इंस्टीट्यूट ऑफ लीडरशिप थ्रू एजुकेशन एंड डेवलपमेंट। सो असां चाहियूं था त जेके असांजो नौजवान आहे, जेको हिन वक़्तु पाकिस्तान में 68% ऑफ द टोटल पॉपुलेशन जेका आहे उहा यूथ आहे, त असां चाहियूं था त जेको असांजो नौजवान आहे उहो पंहिंजी एरिया में लीड करे, तरक़ी करे, एजुकेशन जे थ्रू ऐं डेवलपमेंट जे थ्रू। इन में हाणे ताज़ो ई असां हिकिड़ो इंटरनेशनल वुमेंस डे जे मुनासिबत सां 8 मार्च ते हिकिड़ो प्रोग्राम कयो हुयो, ऐं उन प्रोग्राम जो असां आई लीड पढ़ाओ सबक़ ऐं डेवलपमेंट एंड एम्पावरमेंट सोसाइटी जे तरफ़ां, त उन प्रोग्राम जो असां नालो ॾिनो शी लीड्स। त उन शी लीड्स में असां 10 जेके आहिनि उहे फीमेल्स जेके वंडरफुल वुमेन आहिनि, उनखे असां अवॉर्ड ॾिनो, उन्हनि खे असां एज़ अ जेस्चर ऑफ ग्रेटिट्यूड एंड एज़ अ जेस्चर ऑफ ऑनर असां उनखे अवॉर्ड ॾिनो। ऐं उन्हनि औरतुनि जेका पंहिंजी जर्नी, पंहिंजो जेका मुश्किलातूं ऐं उन्हनि जेको इम्पैक्ट क्रिएट कयो आहे सोसाइटी में, उनजे बारे में जॾहिं उन्हनि ॿुधायो त उहो ॾाढो हिकिड़ो उत्साहींदड़ असांजे लाइ हुयो। सो इन पूरे मरहले मां असां इहा शइ सिखियासीं त जॾहिं जॾहिं असां पंहिंजे नौजवाननि खे, पंहिंजे औरतुनि खे, नियाणियुनि खे स्पेस ॾींदा आहियूं, त
त उहे कंहिं बि फील्ड में जेको आहे न उहो कंहिंखां बि घटि न आहिनि ऐं उहो पंहिंजो पाण खे मञाए सघनि। ज़बरदस्त। अच्छा, हीअ आईलीड्स केतिरे अरसे खां केतिरे टाइम खां कमु करे पियो? हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां चओ त आईलीड हिकु नंढिड़ो ॿूटो आहे। असां हिनखे इन वॉलंटियर एनवायरमेंट जे थ्रू ई कैपेसिटी में असां हिनखे शुरू कयो हुयो 2018 में ऐं असां 2018-19 में असां शी लीड्स अवॉर्ड कया। 2020 में कोविड जे करे न करे सघियासीं, सो हिन दफ़े असांजो इहो आई लीड जो शी लीड्स 2021 जेको आहे उहो 3 साल हुयो ऐं असांखे हर साल खां हिन साल तमामु घणो रिस्पॉन्स मिलियो सोशल मीडिया जे थ्रू, मेन स्ट्रीम मीडिया जे थ्रू ऐं ख़ासि तौर ते ग्रास रूट जिथे असांखे हक़ीक़त में कमु करण जी ज़रूरत आहे, त उतां असांखे ॾाढो सुठो हिन जो मोट मिली। अच्छा, ॿाहिरिनि मुल्कनि जा अवां नाला खयां, US खां वठी मुख़्तलिफ़ जेके उहे तजुर्बा रहिया ऐं उन्हनि जी तरक़ी, वरी जॾहिं अवां मोटी था अचो हिते, केतिरो असां में फ़र्क़ु आहे? उन ते अचूं, पोइ वरी औरतुनि जा, ॿारनि जा हक़ जेके उन ते ॻाल्हाईंदासीं। जॾहिं असां ॿाहिरि वेंदा आहियूं ऐं उते जे एजुकेशन खे, हेल्थ सेक्टर खे, हुते जी जेका आहे न इक़्तिसादी मुआशी तरक़ी खे, उते जी तौर तरीक़नि खे ॾिसंदा आहियूं ऐं उन सां गॾोगॾु इंफ्रास्ट्रक्चर खे ॾिसंदा आहियूं ऐं उन खां पोइ जॾहिं असां वापसि पंहिंजे मुल्क ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे सुहिणी सिंध में मोटी ईंदा आहियूं त यकीन करियो कुझु वक़्त जे लाइ त ॾाढो अफ़सोस बि थींदो आहे, फ्रस्ट्रेशन बि थींदी आहे त जी हिकिड़े तरफ़ इस्पतालनि में गंदगी हूंदी आहे, ॿिए तरफ़ स्कूलनि खे ताला हूंदा आहिनि, टे तरफ़ गटियुनि में गटर पिया जेके आहिनि खुलियल हूंदा आहिनि, पर उन फ्रस्ट्रेशन खां पोइ जल्दी असां निकिरण जी कोशिशि कंदा आहियूं त हिन फ्रस्ट्रेशन खां निकिरिजे ऐं ॿाहिरां खां जेको सिखी आया आहियूं उन सिखिया खे जेको आहे उहो हिते जी सोसाइटी में अप्लाई कजे। अच्छा, माशाल्लाह तव्हां पाण थर मां आहियो त थर जी मतिलबु मसइलो छा आहे हुते जी औरतुनि सां, थोरो इहो बि असांजे नाज़रीन खे ॿुधायो, तालीम जे हवाले सां थी विया या ॿिया जेके बि आहिनि। थर जे हवाले सां पर्टिकुलरली ॻाल्हि कजे या जनरली सिंध जे हवाले सां ॻाल्हि कजे, हिन वक़्तु हफ़्तो खनि पहिरियां मां हिकु प्रोग्राम में हुअसि ऐं उहो प्रोग्राम जो जेको महवर हुयो, उन प्रोग्राम जो फोकस हुयो तालीम ऐं उन में जॾहिं असां तालीम जा अंग अखर ॾिठा त पाकिस्तान में हिन वक़्तु जेका लिटरेसी रेट आहे उहा लेस देन 60% आहे, यानी 59% जेका आहे न असांजो लिटरेसी रेट आहे। पर उन में हिकिड़ी जेका छिरकाईंदड़ ॻाल्हि हुई ऐं जेका क़ाबिल अफ़सोस ॻाल्हि हुई उहा इहा त जेका ॿारहाड़ी में औरतुनि जी तालीम जी शरह आहे उहा फ़क़्तु 21% आहे, यानी कि असां जेका नेशनल लेवल लिटरेसी रेट आहे उन खां बि तक़रीबन 38% औरतुनि जी तालीम पोइते आहे। ऐं असां ॻाल्हि करियूं पिया सस्टेनेबल डेवलपमेंट गोल नंबर 4 जी, कि असांखे 2003 में पाकिस्तान में लिटरेसी रेशो खे 86% ताईं पहुचाइणो आहे ऐं असां ॻाल्हि करियूं पिया पाकिस्तान जे आइन जी, जंहिंजी शिक नंबर 25A में इहा लिखियलु आहे त 5 खां वठी 16 सालनि जे जेका पाकिस्तानी शहरी जे लाइ तालीम जेका स्टेट जी ज़िम्मेदारी आहे। त हाणे जेकॾहिं असां हिन पूरे मैग्नीट्यूड खे ॾिसूं था त असांखे वाक़ई इहा तमामु घणियूं कोशिशूं करणु घुरिजनि। जीअं तव्हां ॻाल्हि कई थर जी जेका औरतुनि जो छा चैलेंज आहे या जनरली सिंध में रूरल एरियाज़ में जेका आहे न उहा छा चैलेंज आहे औरतुनि जो, त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे इक्विटी, उन्हनि खे तालीम जा मौक़ा ॾियणु, उन्हनि खे उन्हनि जो प्रोटेक्शन खे यकीनी बणाइणु, उन्हनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइणु ऐं उन्हनि खे जेका आहे न उहो मुआशी धारा में शामिलु करणु, इहे कुझु अहिड़ा क़दम आहिनि जेके असांखे खणणा पवंदा। नाज़रीन, टाइम थियो आहे नंढी शॉर्ट ब्रेक जो, वापसि मोटी ईंदासीं, असां सां गॾु रहिजो। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार ऐं प्रेम सागर असांजा महिमान आहिनि, उन सां हलनि पियो ॻाल्हियूं। तानिया शायदि ब्रेक खां पहिरियों चयो त आउं सवाल कंदसि नाले ते। हाँ जी, कंहिं रखियो तव्हांजो नालो प्रेम सागर? जी, मुंहिंजो नालो मुंहिंजे ग्रैंड फादर रखियो ऐं मुंहिंजी बर्थ खां अॻु में जॾहिं मुंहिंजे ग्रैंड फादर जो हिकिड़ो कज़न आहे उहो इंडिया में हूंदो त उन सां ख़तो किताब थींदी हुई। मुंहिंजे ॾाॾे जेको आहे हिकु दफ़ो ख़तु लिखियो पंहिंजे कज़न खे, त हुन वापसि में ख़तु लिखियो ऐं हुन में हुन हिकिड़ो सम्झो त आशीर्वाद मोकिलियो कि असां इहो आशीर्वाद या दुआ था मोकिलियूं त
तव्हांखे पोटो ॼमंदो ऐं तव्हांखे पोटो ॼमंदो उनजो तव्हां नालो जेको आहे उहो प्रेम सागर रखिजो। जॾहिं ॿुधाईंदा आहियो प्रेम सागर नालो आहे मुंहिंजो त कीअं महसूसु थींदो आहे? इहा बिल्कुलु साम्हूं खां फीडबैक छा मिलंदो आहे? साम्हूं खां फीडबैक मिलंदो आहे फौरन के तव्हां शाइर आहियो, मां चवंदो आहियां न बिल्कुलु। ऐं जॾहिं मां अमेरिका में हुअसि त उते जेके आहे उहे लैटिन अमेरिकन्स जेके लतीनोज़ आहिनि उहे तमामु घणा हुया, त उन्हनि वरी मुंहिंजे नाले जो हिकिड़ो स्पेनिश वर्जन बि रखियो ओचन द मोरे। उनजो मतिलबु एग्ज़ैक्टली प्रेम सागर, आई मीन्स द ओशन ऑफ लव। ऐं अचण वारे वक़्त में छा प्लैनिंग आहे, छा सोचियो आहे फ्यूचर जे लाइ? फ्यूचर जे लाइ हिकिड़ा त हूंदा आहिनि प्रोफेशनल गोल्स, हिकिड़ा हूंदा आहिनि पर्सनल गोल। त लकीली जेका आहे ख़ुशकिस्मती सां मुंहिंजा प्रोफेशनल गोल ऐं पर्सनल गोल ॿई पाण में अलाइंड आहिनि। बिल्कुलु। सो मुंहिंजो जेको प्रोफेशनल गोल आहे उहो इहो आहे त जेका ऑन्टरप्रेन्योरशिप जेका हिकिड़ी अॼुकल्ह जे टाइम में तमामु इंतिहाई अहम हिकिड़ी जेका फील्ड आहे, उन में मां चाहियां थो त जेको असांजो नौजवान आहे, असांजो एडोलिसेंट आहिनि, असांजो जेके छोकिरा ऐं छोकिरियूं सभई जेके आहिनि इन ऑन्टरप्रेन्योरशिप जे ज़रिए जेको आहे न उहो पंहिंजी इक़्तिसादी तरक़ी हासिलु कनि ऐं उन सां गॾोगॾु समाजी तरक़ी। सो हिकिड़ो आहे इकोनॉमिक ऑन्टरप्रेन्योरशिप, हिकिड़ो आहे सोशल ऑन्टरप्रेन्योरशिप। इनखे अॻिते वधाइण जो मुंहिंजो इरादो आहे। ऐं आई लीड जेका तव्हां ॻाल्हि कई त आई लीड जो मिशन बि इहो ई आहे त नसीर तव्हां ॾिठो हूंदो ऐं तव्हां बि ॾिठो हूंदो त असांजी यूनिवर्सिटी मां तक़रीबन हर यूनिवर्सिटी हर सेमेस्टर में तक़रीबन कोई 15 खां 20,000 ग्रेजुएट पैदा थी करे ऐं उन जे कंपेरिजन में जेकॾहिं असां ॾिसूं त असांजी इकोनॉमी एतिरियूं जॉब्स क्रिएट नथी करे। त उन जो पोइ असरु इहो थो थिए त जॾहिं नौजवान हिकिड़ी डिग्री वठी करे BBA BCom MBA करे यूनिवर्सिटी मां ॿाहिरि निकिरे थो त उनजी एक्सपेक्टेशन आहे त मूंखे 70-80 हज़ार जी बहितरीन नौकिरी मिलंदी ऐं मां जेको आहे न पहिरें साल में गाॾी बुक कराईंदुमि ऐं ॿिए साल में शादी कंदुमि ऐं 3 साल में अपार्टमेंट वठंदुमि। त उहा फ्रस्ट्रेशन थी थिए छाकाणि त जॉब्स एतिरियूं आहिनि कोन। असां चाहियूं था त जेको असांजो नौजवान आहे, जॾहिं मां चवां थो असांजो नौजवान इट मीन्स मेल फीमेल बोथ, उहो जॉब क्रिएटर थिए, उहो जॉब सीकर न हुजे, उहो पाण ऑन्टरप्रेन्योरशिप जे थ्रू जेको आहे न उहो पंहिंजा इनोवेटिव आइडिया इस्तेमालु करे ऐं उहो पाण पंहिंजे लाइ नयूं राहूं तलाश करे, न सिर्फ़ु उहो पंहिंजो रोज़गार यकीनी बणाए पर 5, 8, 10 ॿियनि खे बि जेको आहे न उहो उनजे लाइ रोज़ी जो बंदोबस्तु करे। सो हिकिड़ो त ऑन्टरप्रेन्योरशिप जेका आहे मुंहिंजो पैशन आहे। ऐं इन सां गॾु जीअं मां तव्हांखे ॿुधायुमि त मुंहिंजो जेको पर्सनल गोल आहे त मां PhD करणु चाहियां थो ऑन्टरप्रेन्योरशिप में। सो उहा बि प्रोसेस में आहे। सो इहे ॿई मुंहिंजा गोल्स जेका आहिनि उहे एजुकेशन ऐं ऑन्टरप्रेन्योरशिप सां लॻा पियल आहिनि। ऐं यकीनन मां इन खां पहिरियां बि 10-12 मुल्कनि में वियो आहियां, सिखी वरी वापसि आयो आहियां, सिंध में सर्व कयो आहे। सो अॻिते बि इहो ई इरादो आहे त जेकॾहिं ॿाहिरि किथे वञिबो उतां कुझु नयूं सुठियूं शयूं सिखी अचिबियूं ऐं उनखे पोइ वरी हिते असांजे साथियुनि जे लाइ कत बणिबो। त नौजवाननि ते जेकॾहिं अचूं ज़बरदस्त ख़्यालु आहिनि ऐं अलाह कंदो ईअं थींदो आहे। उनमें अॼुकल्ह जेको सोशल मीडिया हिकिड़ो वॾो टूल थी वियो आहे, ख़ासि तौर ते करोना खां पोइ त सॼी दुनिया ऑनलाइन एजुकेशन खां वठी ऑनलाइन कारोबार सभु कुझु, त हीअ बि टूल आहे केॾो सपोर्ट करे सघे थो असांजे नौजवान खे सोशल मीडिया जी जेकॾहिं मुस्बत यूज़। मां चवंदो आहियां सोशल मीडिया सां इस्तेमालु कीअं नाइस पिक ताईं आहे, माशाल्लाह नाइस पिक। ऐं दुनिया में छा न पियो थिए हिन जे थ्रू? बिल्कुलु। ॾिसो असांजो जेका असांजे यूथ जो हिकिड़ो चइजे अलमियो शायदि उहो इहो रहियो आहे त असां वटि जेके मिज़ाइल आहिनि उहे गाइडेड आहिनि, जेको यूथ आहे उहो अनगाइडेड आहे, मिसगाइडेड आहे। त वी हैव गाइडेड मिज़ाइल्स बट वी हैव द 68% मिसगाइडेड यूथ। त असां जेकॾहिं उनखे हिकिड़ी सही गाइडेंस ॾियूं न त भई सोशल मीडिया में सिर्फ़ु माशाल्लाह ऐं लाइक ऐं नाइस पिक्चर खां अॻिते बि कमु आहे। उन में तव्हां जेको आहे न उहो बिज़नेस बि करे सघो था। हिन वक़्तु तव्हांखे ख़बर आहे त जेको एंड्रॉइड जो ऐप डेवलपर आहे उहो हिन वक़्तु तक़रीबन 2.5 खां 3 लख रुपया कमाए सघे थो पंहिंजो घर छॾण खां सवाइ। माना पंहिंजे घर में लैपटॉप ते वेही करे 2.5 खां 3 लख रुपया पर मंथ कमाए सघे थो। पर उनखे हिकिड़ो पॉज़िटिव उनजो यूज़ करणो पवंदो, उनजो मुस्बत इस्तेमालु करणो पवंदो। उन सां गॾोगॾु जेके असांजा इदारा आहिनि उहो बि अनफॉर्चुनेटली उन्हनि में बि जेका हिकिड़ो जेको तालीमी निज़ाम आहे उन में बि का जिदत न आहे आई। जेका शयूं असां 2003 में पढ़ियूं इकनॉमिक्स में, 2021 में बि उहो ई साॻी सिलेबस हले थो पियो। त तव्हां इहो सोचो न की असां जेकॾहिं 21st सेंचुरी जे चैलेंजिस जो मुक़ाबिलो करणु चाहियूं था त असां वटि उहे हथियार बि त उहे जदीद हुजनि न। असां जेका आहे न 1900 जे हथियारनि सां 2100 जो मुक़ाबिलो कयूं था, विच इज़ नॉट पॉसिबल। ऐं हिते वरी थोरी ॻाल्हि कंदसि मां पंहिंजी माउ जी ॿोली मतिलबु सिंधी ॿोली जेकी असांजी माउ जी तरफ़ां मिलंदी आहे, स्कूलनि में हुन जो रुझान ॾींहं ॿ ॾींहं घटि थिए थो। त तव्हां हिन बारे में छा चवणु चाहींदो?
ही जेकी ॿोली सां ज़्यादती थिए थी? ॿोली सां ज़्यादती बिल्कुलु न थियणु घुरिजे ऐं उन जो हिकिड़ो जेका मतिलबु कि बहितरु तरीक़ो आहे उहो इहो आहे त जॾहिं ॿारु स्कूल वञे थो त उन वक़्तु उन जी जेका एज हुजे थी, हिकिड़ी रिसर्च आहे उहे चए थी त 8 साल ताईं ॿार खे 3 ॿोलियूं सिखण जी कैपेबिलिटी हूंदी आहे। त असांजो सिर्फ़ु फोकस हूंदो आहे त ॿारु जेको आहे उहो घर में बि अंग्रेज़ी ॻाल्हाए या उर्दू ॻाल्हाए, स्कूल में बि उर्दू या अंग्रेज़ी ॻाल्हाए, ऐं हू जॾहिं घर में सिंधी ॻाल्हाईंदो त असां उनखे अलाए छो एतिरो डिग्रेड सम्झंदा आहियूं, पर ईअं हुअणु न घुरिजे, छाकाणि त ॿोली जो हिकिड़ो पंहिंजी अहमियत आहे, हुनर जी ऐं जेका आहे उहो ॼाण जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे। पर तव्हां ॾिसो था त असां वटि, छाकाणि त असां मल्टीलिंग्वल सोसाइटी में रहूं था, गणरुखी जेका आहे न सोसाइटी में, त असांजी इवन पंहिंजी ॿोली में जेका आहे न उहा हिकिड़ी प्योरिटी न आहे रही, ख़ालिस न आहे रही। त पर इन में जेका आहे न उहा असांखे स्कूल खां वठी करे इन शइ ते तवजो ॾियणु घुरिजे ऐं उहा जेका हिकिड़ी बरक़रार रखणु घुरिजे उनजी जेका। अच्छा प्रेम, हाणे लिटरेसी रेट जे हवाले सां स्पेशली औरतुनि ऐं औरतूं वरी ॿारहाड़ी जो ॿुधायो, औरतुनि जेके पंहिंजे हक़ आहिनि, औरतुनि जा बेसिक राइट्स आहिनि, अव्हां जी रिसर्च बि हूंदी या पढ़ियो बि, केतिरो पंहिंजनि हक़नि जे हवाले सां असांजी औरत जेका आहे अवेयर आहे, उनखे केतिरी ख़बर आहे? छाकाणि त हिकिड़ी सर्वे ताज़ो मुंहिंजी नज़र में बि गुज़रियो, उन में पुछियो वियो औरतुनि, हुन चयो त ॾेर हुजे, मुड़ुसु हुजे, सहुरो हुजे, उहो जेको असांजे तशदुद करे थो इहो हुनजो राइट आहे, करे सघे थो। मीन्स वीचारनि खे इहा बि ख़बर कोन्हे, वीचारी लफ़्ज़ खां ई मूंखे हिकिड़ो सॉरी निकिरी वियो, वीचारो लफ़्ज़ जंहिंजो को चारो ई न हुजे। मां चवंदा आहियूं इन खां किनो लफ़्ज़ कोई आहे ई कोन, छो चारो न आहे, माण्हू अॻिते वधे त खोड़ घस निकिरंदा। त सिंध जी औरत या पाकिस्तान जी औरत पंहिंजे हक़नि जे हवाले सां केतिरी अवेयर आहे, उनखे ख़बर आहे त मुंहिंजा राइट्स आहिनि? नसीर भाई, इहो तमामु अहम सुवालु आहे तव्हांजो, ऐं तव्हांजे प्रोग्राम जे तवसुल सां मां ऑडियंस सां इहो शेयर करणु चाहियां थो त हिकिड़ो इंतिहाई घटि सैकड़ो जेको आहे उहो औरतुनि जो आहे जिन खे पंहिंजे हक़नि जे बारे में ख़बर आहे सही तरीक़े सां, ऐं उनखे हासिलात जे लाइ कोशिशूं कनि पियूं थियूं। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त ॿारहाड़ी में औरतुनि जो जेका आहे उहा जेका लिटरेसी रेट आहे उहा 21% आहे। मीन्स जेका असांजो लॻभॻि 80% औरतूं आहिनि, उन्हनि ताईं न अख़बार पहुचे थी उहे पढ़ी सघनि थियूं, न उन्हनि ताईं का जेको आहे न उहो इलेक्ट्रिसिटी न हुअण जे करे या एक्सेस न हुअण जे करे उन्हनि ताईं जेका आहे न उहा बाक़ी ॿिया सोशल मीडिया जी उनखे एक्सेस न आहे। त हिकिड़ो त उन वटि जेका पढ़ण जा या उनखे मालूमात जा जेके घस चइजनि उहो उन वटि ताईं इस तरह नथा पहुचनि। ॿियो त जिन वटि पहुचनि बि था त उहो उनखे केतिरे बहितर तरीक़े सां इस्तेमालु कनि थियूं। सो इनखे थोरो असां ॾिसण जी ज़रूरत आहे। सो मुंहिंजे ख़्याल में त तमामु हिकिड़ो इनसिग्निफिकेंट जेका आहे न उहो रेशो हूंदो जंहिंमें औरतुनि खे पंहिंजे हक़नि जे बारे में ॼाण हूंदी। बाक़ी तव्हां सही था चओ त उन्हनि खे ॼाण बिल्कुलु बि पंहिंजे हक़नि जे बारे में न आहे, पर हाणे इहो रिस्पॉन्सिबिलिटी वरी जेके जिन खे इहा मालूमात अथव इहा रिस्पॉन्सिबिलिटी उन्हनि जी थी थिए त उहो कीअं जिन खे इहा मालूमात न आहे उन्हनि ताईं इहा जेका आहे न इंफॉर्मेशन पहुचाइनि ऐं इन खां पोइ उन्हनि जे हक़नि खे तहफ़ुज़ कनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, हर माण्हू चाहे थो ऐं सोचे बि थो, ऐं इवन जेके औरतुनि जे हक़नि जा जेके मूं वांगुरु अलम बरदार आहिनि उहे चवंदा आहिनि त भई असां जेको आहे न वुमेन एम्पावरमेंट था करियूं। मुंहिंजी सिर्फ़ु हिकिड़ी इहा रिक्वेस्ट आहे उन्हनि सभिनि दोस्तनि खे इंक्लूडिंग माई सेल्फ, असां जेको इहो क्लेम था करियूं न कि असां जेको आहे न वुमेन एम्पावरमेंट जा चैम्पियन आहियूं, असां सिर्फ़ु उहे जेके नंढियूं नंढियूं रुकावटूं विझंदा आहियूं औरतुनि जी तरक़ी में, उहे रुकावटूं हटाए छॾियूं। औरतुनि खे असांजी एम्पावरमेंट जी ज़रूरत न आहे, उहे असांखां वधीक एम्पावर्ड आहिनि। मां तव्हांखे जीअं शी लीड जो एग्ज़ाम्पल ॾिनो त मतिलबु उते 10 अवॉर्ड याफ़्ता औरतूं हुयूं ऐं हर कंहिंजो जेको इम्पैक्ट हुयो हिक खां वधीक हिकु हुयो। त जेके असां इहे रुकावटूं अटकाईंदा आहियूं त भई तूं स्कूल नथी वञी सघी, तूं पोती खां सवाइ फलाणे जॻह ते नथी वञी सघी, तूं मर्दनि सां गॾु नौकिरी नथी करे सघी, तूं गाॾी नथी ड्राइव करे सघी, तूं घर कीअं हलाईंदे, कारोबार नथी करे सघी। त इहे जेके असां हे शइ नथी करे सघी जो जेके रुकावटूं आहिनि इहे जेकॾहिं असां हटायूं त मुंहिंजे ख़्याल में असां खां वधीक औरतूं एम्पावर्ड आहिनि ऐं उहे तरक़ी कंदियूं। ऐं शायदि किथे न किथे असांखे हिन शइ जो भउ बि आहे, डपु बि आहे त भई जेकॾहिं औरतूं असांखे अॻिते निकिरी वियूं त पोइ असांजो छा थींदो। फतवाऊं आयूं न जॾहिं मोहतरमा वज़ीर आज़म थी त बाबा हिकिड़े इस्लामी रियासत आहे उते औरत हुकुमरान नथी थी सघे। व्हाट इज दिस? सो जिते समाज जी ऐं कुझु रेशो आहे नौजवान बि त आहिनि न, बिल्कुलु जिस्मानी तशद्दुद या ज़हनी तशद्दुद या जेको कुझु औरतुनि ऐं ॿारनि उहे ॾाढा सॉफ्ट हिकिड़ो टारगेट खणी अचो, उहे ॾाढा थियनि पिया। उन्हनि वाक्यनि में ॾींहों ॾींहुं वात पई थिए, उनजा कारण मूंखे छा पिया नज़र अचनि का? नसीर साहिबु बतौर जेका आहे न उहो सोशल डेवलपमेंट फील्ड सां जीअं ॿुधायमि मुंहिंजो तालुक़ु आहे, त
त मां जेका इनखे रिसर्च कई आहे थोरी घणी ऐं जेका ऑब्ज़र्व कयो इहो आहे त हिकिड़ो त असांजे नौजवान में फ्रस्ट्रेशन तमामु घणी आहे ऐं उहो पोइ कंहिं न कंहिं तरीक़े सां उहो पंहिंजे फ्रस्ट्रेशन जो जेको आहे न उहो इज़हार करे थो ऐं उहो ॾाढा नेगेटिव तरीक़नि सां इज़हार करे थो। असां वटि स्पोर्ट्स तमामु घटिजी वियूं आहिनि। असां वटि जेके पहिरियां स्टेज ड्रामास थींदा हुया, आर्ट जूं जेके एक्टिविटीज़ थींदियूं हुयूं उहे सभु घटिजी वियूं आहिनि। ऐं उन खां पोइ जेको असांजो यूथ खे जेका मोबाइल फ़ोन जनरेशन जंहिंखे चइजे या जेका आहे न उहा फास्ट फूड जनरेशन चइजे, त उहा फास्ट फूड ऐं मोबाइल फ़ोन ते उहो कहिड़ी इंफॉर्मेशन खे एक्सेस करे पियो ऐं छा उनखे जो प्रोसेसिंग मैकेनिज़म आहे, त उन सॼी शइ जो जेको इहे नेगेटिव इम्पैक्ट्स आहिनि। ऐं उन खां पोइ जेको असांजो जेका कम्यूनिटी मैकेनिज़म हुयो, त जॾहिं मूंखे मतिलबु मूंखे यकीन आहे त जॾहिं तव्हां पंहिंजे एडोलेसेंस में हूंदो या मां पंहिंजे एडोलेसेंस में हुयुसि, त असांजे पाड़े में जेको हिकिड़ो चाचो हुयो उनखे बि इहो हक़ु हासिलु हुयो त उहो असांखे दड़को ॾेई घर मोकिले सघे थो त बाबू तूं हिते 8 बजे खां पोइ तूं घटी में छो थो रुली, वञी घर आराम कर या पढ़ वञी या घटी में छो बीठो आहे। पर अॼु इहा हक़ु उन चाचे खे उन कम्यूनिटी मैकेनिज़म उन खां उहो हक़ु छिनी छॾियो आहे। त उनजे नतीजे में छा थियो जो असांजो जेके कम्यूनिटी मैकेनिज़म हुयो ऐं असांजो हिकिड़ो कम्यूनिटी प्रोटेक्शन हुयो उहो कम्यूनिटी प्रोटेक्शन ख़तमु थी वियो आहे। ऐं उनजे नतीजे में हाणे तव्हां ॾिसो कम्यूनिटी प्रोटेक्शन आहे त हाणे कम्यूनिटी में त ठहियो, पर हाणे हिकिड़ी जेका ॿारड़ी आहे या ॿारड़ो आहे उहो पंहिंजे घर में महफ़ूज़ न आहे, मदरसे में महफ़ूज़ न आहे, पंहिंजे घर में महफ़ूज़ न आहे, पंहिंजे चाचे वटि महफ़ूज़ न आहे। त उन जे करे इहे थियनि था पिया। ऐं ॿियो ऑफकोर्स असां वटि हिकिड़ी सप्रेस्ड सोसाइटी आहे, त असां स्प्रिंग खे एतिरो दॿायो आहे जो हाणे जॾहिं असां हथ हटायूं था त उहो उछले थो। उहा हिकिड़ी नेचुरल स्टेट में न आहे, त इन जो बि हिकिड़ो इन में अमल दख़ल आहे। ऐं प्लस में असांजी जेका एजुकेशन आहे उहा पहिरियां हुई तालीम ऐं तरबियत, त हाणे हुन मां तरबियत त बिल्कुलु बि निकिरी वई आहे ऐं तालीम जेका आहे नाले जेतिरी वञी बची आहे। नसीर साहब वेंदे वेंदे तव्हां को मैसेज वठण चाहियो? ज़रूर, व्हाई नॉट, हर ॻाल्हि में हिकिड़ो मैसेज हो, वेंदे वेंदे को मैसेज मुख़्तसरी सही असांजी यूथ लाइ? मुंहिंजो यूथ जे लाइ इहो मैसेज आहे त जेतिरो थी सघे पंहिंजी एनर्जी खे, पंहिंजी सोच खे पॉज़िटिविटी जे तरफ़, मुस्बत रवई ऐं कोशिशनि जे तरफ़ वठी वञो ऐं जेतिरो थी सघे सोसाइटी में वापसि कॉन्ट्रीब्यूट करियो। सोसाइटी खे तमामु घणी ज़रूरत आहे। असां में सोसाइटी असांखे जॾहिं कॉन्ट्रीब्यूट कयो आहे, असांखे तालीम ॾिनी आहे, असांखे इज़त ॾिनी आहे, त हाणे असांजो इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे त असां सोसाइटी खे पे बैक करियूं। त मुंहिंजो इहो मैसेज आहे। तमामु घणी महिरबानी प्रेम भाउ। ऐं जीअं प्रेम भाउ ॿुधायो त 12 मुल्कनि में वञण जो, हुतां घणो कुझु सिखण जो हुनखे एक्सपीरियंस आहे, पर जीअं अॼु नौजवाननि जी हिकिड़ी हूंदी आहे न तरजीह, हितां निकिरां शल हितां वरी केरु थो चए असाइलम जे लाइ ॿिया मुख़्तलिफ़ नौकरियूं वठी वेही था रहनि। पर असांखे हिन धरतीअ खे, हिन मुल्क खे अहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत आहे जेके पे बैक कनि, वापसि पंहिंजी सोसाइटी खे कुझु कंट्रीब्यूट कनि जंहिं असांखे कुझु ठाहियो आहे। ऐं असीं पुरवींदा आहियूं, मायूस न आहियूं। इंशाअल्लाह वक़्तु तब्दील थींदो। प्रेम भाउ जहिड़ा खोड़ नौजवान आहिनि जेके मुख़्तलिफ़ फील्ड में कमु कनि पिया था ऐं उन्हनि सां नेठि बदिलाव जंहिंखे चऊं, तब्दीली चऊं, ज़रूरु ईंदी। सो अॼु जे प्रोग्राम मां नाज़रीन असीं अव्हां खां मोकिलाईंदासीं। इंशाअल्लाह वरी सुभाणे अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।